खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सभिनी खे भलीकार। सलाम सिंध में सिंध टीवी जो पंहिंजो टीवी चैनल आहे ऐं जंहिंजो स्लोगन ई आहे तहज़ीब खां तजदीद ताईं। ऐं तहज़ीब, रिवायतूं, सकाफ़त, इहे सभई शयूं आहिनि जेके कोशिशि हूंदी आहे त अवां सभिनी जे साम्हूं पेश कयूं वञनि। अॼुकल्ह अलमियो हिकिड़ो इहो बि आहे त असां पंहिंजी रिवायतुनि खे, सकाफ़त खे इलाही घणो पोइते छॾे ॾिनो आहे। हाणे रीज़न्स छा आहिनि इन बहस में मुंहिंजे ख़्याल में पवणु न खपे, छो जो हर इंसान पंहिंजी ज़िंदगी में कुझु तब्दीलियूं कयूं आहिनि। छो कयूं आहिनि उन जे पोयां हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे, या ईअं चए त हिकिड़ी वॾी मिस्ट्री आहे। बहरहाल जेको कुझु बि थिए ज़िंदगी में हालतूं, वाक़ियात, हादसा सभु कुझु थींदो रहंदो आहे। ऐं जेकॾहिं कुझु हादसा अव्हांजी ज़िंदगी में न थियनि त यकीन कयो ज़िंदगी जी असल जेका हक़ीक़त आहे उहा अव्हांखे ख़बर न पइजी सघंदी। ऐं जेकॾहिं कुझु हादसा, कुझु वाक़िया अव्हांजी ज़िंदगी में थियनि था, पोइ भले उहे नेगेटिव हुजनि या पॉज़िटिव हुजनि, अव्हांजी ज़िंदगी खे हिकिड़ी वाट ज़रूरु उहे शयूं ॾसी वेंदियूं आहिनि। ऐं इन करे ज़रूरी आहे त जेका बि सिचुएशन हुजे अव्हांजी ज़िंदगी में उनखे अव्हां वेलकम चओ। मॉर्निंग टाइम आहे ऐं यकीनन हिन महिल कुझु घरनि में नाश्तो तयारु हूंदो, मानी तयारु हूंदी। ऐं अक्सर जेके असांजा भाइर आहिनि उहे हिन महिल ॿाहिरि वञण जी तयारी में हूंदा, के ऑफिस वेंदा हूंदा, कंहिंखे कंहिं सां मिलणो हूंदो, या ईअं चए त के वरी शहर खां ॿाहिरि वञण जे हिन महिल तयारियुनि में हूंदा। छो जो इहे समूरा कम सुबुह जो ई कया वेंदा आहिनि ऐं 9 ताईं तक़रीबन असांजे जेके भाइर आहिनि घर छॾे ॾींदा आहिनि। हिकिड़ो एहतियात जेको अव्हां सभिनी खे करणु खपे उहो इहो त अक्सर असां वटि ईअं थींदो आहे त जेके अधूं इवन ड्राइविंग कनि थियूं या असांजा भाइर ड्राइविंग कनि था, जॾहिं लॉन्ग ड्राइव ते काॾे बि वञनि था, कराची खां ॿाहिरि वञनि था, त कुझु उसूल हूंदा आहिनि जिन ते ज़रूरु अव्हांखे नज़र विझणु खपे। ख़ासि तौर ते ट्रैफ़िक जा जेके क़ानून आहिनि उन्हनि जी पासदारी अव्हां सभिनी जो फ़र्ज़ु आहे, अव्हां सभिनी जी ज़िमेदारी आहे। सो बराए महिरबानी जेकॾहिं सिग्नल खुलण में कुझु टाइम हुजे त सिग्नल खे टोड़ींदा न कयो, थोरो इंतज़ारु करे वठंदा कयो। ॿी ॻाल्हि इहा, जेकॾहिं अव्हां काॾे परे था वञो त प्लीज़ अव्हां पंहिंजी गाॾी खे ज़रूरु चेक करे वठंदा कयो त ईअं त न आहे त को प्रॉब्लम अव्हांजी गाॾी में आहे, अव्हांखे ख़बर कोन आहे। त जेकॾहिं अव्हां चेक करे वठंदव इहे सभई शयूं त अव्हांजे लाइ सुठियूं हूंदियूं। ॿी ॻाल्हि त टायर जो जेको हवा जो प्रेशर हूंदो आहे उहो चेक करणु इलाही घणो लाज़मी हूंदो आहे। ईअं न थिए जो कॾहिं इलाही घणो ओवर हुजे या इलाही घणो घटि हुजे, ॿिन्ही सिचुएशन्स में इहा शइ अव्हांजे लाइ इलाही घणी ख़राबु साबित थी सघे थी। जेकॾहिं एयर प्रेशर अव्हांजे गाॾी जे टायरनि में इलाही घणो हूंदो त जेकॾहिं फ़र्ज़ु कयो किथे बि को पथर अची वियो नोक वारो या को कंडो अची वियो त उन फाटण जा ख़दशा ऐं पंचर थियण जा ख़दशा इलाही घणा हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं अव्हां ख़ासि तौर ते नाइट में काॾे सफ़र कयो था त पोइ इहे जॾहिं प्रॉब्लम्स ईंदा आहिनि त अव्हांजे लाइ इलाही घणो प्रॉब्लम थींदो आहे, छो जो रस्ते में कॾहिं किथे वसो आहे किथे न आहे, इहे शयूं बि ॾिसणियूं आहिनि। सो जेकॾहिं अव्हां चेक करे वेंदो त इहा बि सुठी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अक्सर ईअं बि थींदो आहे त जंहिं पेट्रोल पंप तां ऑयल फिल था करायो पंहिंजी गाॾीअ में या CNG आहे, वॉटएवर जेका बि शइ आहे, ठीकु आहे, अव्हांखे इहा चेक करणु खपे त तव्हां मीटर ते नज़र बिल्कुलु कोन विझंदा आहियो। ईअं कई दफ़ा थियो आहे, फ्यूल फिल कराईंदे ख़बर पवंदी आहे त अव्हां जेतिरी पेमेंट कई आहे ओतिरो उन में न पियो भरियो वञे, बल्कि उन मीटर ते कुझु ॿियूं ई जेके पॉइंट्स हूंदा आहिनि शो पिया थींदा आहिनि ऐं इन ते ध्यानु कंहिंजो बि कोन हूंदो आहे। बसि जल्दी जल्दी में बाबा फिल करिणो आहे, अव्हांखे पैसा ॾियणा आहिनि ऐं निकिरणो आहे। हाणे अव्हांखे न आहे ख़बर त अव्हां सां कहिड़ी वेसाघाती थिए पई, कहिड़ी वेधन थिए पई, अव्हांखे न आहे ख़बर, ठीकु आहे। सो बराए महिरबानी हिकिड़ी नज़र ज़रूरु मीटर ते विझंदा कयो, इहो बि अव्हांजे लाइ फ़ाइदो आहे। जेकॾहिं अव्हां 5 रुपया भरियो था त लाज़मी ॻाल्हि आहे त अव्हांखे ओतिरी शइ खपे। जेकॾहिं अव्हां एक्स्ट्रा पैसा बि भरियो था, अव्हांखे ख़बर आहे त हाणे जेकॾहिं अव्हां 5 क़दम हलंदव या मिसाल तौर ते 1 किलोमीटर अव्हां सफ़र कयो था ऐं अव्हांजी गाॾी मां जेतिरो पेट्रोल आहे सभु शइ उहा ख़ाली थी वञे त नुक़सानु अव्हांजो आहे। सो बहितर आहे त अव्हां जेतिरो नाणो ॾियो था ओतिरो वरी अव्हां शयुनि ते नज़र बि रखो। ऐं अक्सर ईअं थियो आहे जेकॾहिं अव्हां वरी पेट्रोल पंप वारनि खे पुछो त हीअ छो मीटर ते हीअ डिजिट शो पिया थियनि, छा रीज़न आहे, असां त हेतिरे जो चयो त चवंदा आहिनि त ख़राबु आहे। त ख़राबु आहे त इहा बि उनजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उनखे सेट कराए वठनि, छो जो अव्हां सां धोखो थिए पियो। बहरहाल जहिड़ी बि सिचुएशन में आहे धोखो थिए पियो। सो अव्हांखे इन सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखिणो आहे। ॿी ॻाल्हि इहा, जॾहिं अव्हां ड्राइव कयो था ख़ासि तौर ते इलाही घणी अक्सर रश हूंदी आहे ऐं गाॾी सां बिल्कुलु इलाही घटि फ़ासिलो हूंदो आहे, त अव्हांजा जेके गाॾी जा फ्रंट मिरर आहिनि उन्हनि ते बि नज़र हुजणु खपे त भर में कहिड़ी गाॾी अचे पई, कीअं अव्हांखे पंहिंजी गाॾी खे सिक्योर रखिणो आहे। लखें रुपयनि जी गाॾी आहे, जेकॾहिं उन ते हिकिड़ो मामूली स्क्रैच बि अची वञे त यकीन कयो उनजी जेका मार्केट वैल्यू हूंदी आहे उहा इलाही घणी डाउन थी वेंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू क़िस्मत सां हिकिड़ी गाॾी वठे थो, उन ते को स्क्रैच अची वञे, का ॿी गाॾी पोयां टकर हयूं हली वञे, अव्हांजी गाॾी जो नुक़सानु थी वञे। चलो शयूं आहिनि ऐं शयूं जेकॾहिं टुटंदियूं आहिनि त वरी जुड़ी बि वेंदियूं आहिनि, वरी नयूं बि अची वेंदियूं आहिनि, पर सभ खां वॾी शइ आहे हयाती। जेकॾहिं अलाह न करे अव्हांजी ज़िंदगी में को अहिड़ो हादसो थो थिए, अव्हां जूं ॼंघूं कमु नथियूं कनि, उन खां पोइ अव्हांजा हथ कमु नथा कनि या
को बि हादसो थिए थो, का बि अहिड़ी सिचुएशन जेका अव्हांजी ज़िंदगी जे लाइ बिल्कुलु बि ख़राबु आहे, त इन खां अव्हांखे पाण खे बचिणो आहे। बसि एहतियात ज़रूरी हूंदो आहे। इलाज खां जेकॾहिं इलाज करायो था, एहतियात नथा कयो त यकीन कयो को बि फ़ाइदो कोन आहे। सो इलाज सां गॾोगॾु एहतियात इलाही घणो ज़रूरी हूंदो आहे। सो इहे अॼु आगाज़ में शयूं इन करे पियो मां डिस्कस कयां, छो जो असां जॾहिं रस्ते में अचूं था त हर शइ ते असांजी नज़र हूंदी आहे। रोड ख़राबु आहे, रोड ते गाॾियूं कीअं पियूं हलनि, उहा कहिड़ी सिचुएशन आहे, कंटेनर किथां पियो गुज़रे, नंढियूं जेके बाइक्स आहिनि उहे कीअं थियूं नांग वांगुरु लहरियूं पाईंदियूं निकिरी वञनि, ऐं उन्हनि जे लाइ केतिरो रिस्क हूंदो आहे जॾहिं ॿ वॾियूं गाॾियूं विच में बीठियूं आहिनि, विच मां हिकिड़ी बाइक गुज़रण जी कोशिशि करे थी या बाइक वारो निकिरण जी कोशिशि करे थो, त इहो इलाही घणो डेंजरस हूंदो आहे। पर असां छा कंदा आहियूं, पाकिस्तान में सभ खां वॾी ॻाल्हि अलमियो आहे त असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं, बाबा कानून नाले जी का शइ ई कोन आहे। कानून मौजूदु आहे, पर मसइलो आहे त हाणे ॾिसो हर जॻह ते अव्हांखे पुलिस वारो जेकॾहिं डंडो हणंदो, पुलिस वारो अव्हांजी इंसल्ट कंदो, त अव्हां ॿुधायो छा पुलिस इन करे बीठी आहे त अव्हांखे जेके कानून ॿुधाया विया आहिनि फॉलो बि अव्हां न कयो। वरी असां इहा ई ॻाल्हि कयूं त असांजा जेके कानूनी इदारा आहिनि उहे कमु न पिया कनि, त इहे सरासर नाइंसाफ़ी आहे असांजे इदारनि सां बि। हमेशह असां ब्लेम कयूं था, असांखे एतिराम करणु खपे ऐं असांखे सम्झणु खपे, छो जो जेकॾहिं हिकिड़ो सिग्नल 3 बतियूं अव्हांखे शो थियनि पियूं साम्हूं, त इन जो बि हिकिड़ो रीज़न आहे, हिकिड़ो वॾो मक़सदु आहे। अव्हांखे ख़बर थी पए त हाणे रेड जेका लाइट आहे उहा ॿरे थी पई, उनखे ग्रीन थियण में या येलो थियण में अञा 30, 35 या 40 सेकेंड्स बाक़ी आहिनि। अव्हां छा था कयो, हाणे सुबुह जो टाइम आहे, रोड त हमेशह ख़ाली हूंदो आहे, अव्हां स्पीड में फ़ौरन पंहिंजी गाॾीअ खे कढण जी कोशिशि था कयो। ॿिए पासे जॾहिं ख़बर थी पए त साम्हूं वारो जेको रोड आहे उन ॾे ग्रीन लाइट ऑलरेडी ॿरियल आहे, त जेका गाॾी ईंदी उहा कोशिशि कंदी त हाणे ग्रीन लाइट आहे, मां जल्दी निकिरण जी कोशिशि कयां। हाणे जेकॾहिं ॿिन्ही पासनि न जल्दी थी थिए ऐं हिकिड़ो चौक आहे, 2-3 गाॾियूं अचनि थियूं, कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो कंट्रोल बि न रखी सघंदो आहे। सो इहे शयूं आहिनि जेके पोइ अव्हांजी ज़िंदगी जे लाइ इलाही घणियूं हानिकार साबित थियनि थियूं। सो बराए महिरबानी प्लीज़ पंहिंजे करे न सही, ॿियनि जे करे ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी जो ख़्यालु रखो, उन्हनि जे करे जेके अव्हां सां मोहबत कनि था। हमेशह जीअं मूंसां गॾु मुंहिंजा टीम मेंबर्स मौजूद आहिनि, आमिर मुगल एंड अजय। अस्सलाम वालेकुम एंड नमस्ते, आप दोनों को हम वेलकम कहते हैं। बहुत शुक्रिया कि आप हमारे साथ मौजूद हैं। जी व्यूवर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त पोइ महिमाननि सां अव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। उमेदु आहे त हीअ जेका कचहरी अव्हां सां थी उनखे ज़रूरु अव्हां पंहिंजे ज़हन में रखंदो ऐं उन ते अव्हां पॉज़िटिव तरीक़े सां सोचींदो ऐं ड्राइव जॾहिं बि कंदो अव्हां केयरफुली कंदो, ठीकु आहे। सो मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हांजे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ऐं ब्रेक खां पहिरियों जेका असांजी कचहरी हले पई, ॻाल्हि ॿोल हले पई, यकीनन उहा इलाही घणी लाज़मी हुई, इलाही घणी अहम आहे। ऐं हाणे जंहिं कचहरी ॾे असां पंहिंजो रुख़ मोड़ींदासीं उहा ॻाल्हि ॿोल बि अव्हां सभिनी जे लाइ इलाही घणी इम्पोर्टेंट आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे जेका त अॼुकल्ह हिकिड़ी जंग जो माहौल आहे ऐं कुझु माण्हुनि खे ख़बर आहे त जंग छो पई थिए, छा रीज़न्स आहिनि, थींदी न थींदी, वरी विच में पाणी जो बहस छिड़ियो, एटमी ताक़तूं आहिनि, हाणे 2 एटमी ताक़तूं जेकॾहिं पाण में विढ़ंदियूं त छा पोज़ीशन थी सघे थी ॿिन्ही कंट्रीज़ जी फ्यूचर में। सो इन हवाले सां कोशिशि कंदासीं त हल्की फुल्की ॻाल्हि ॿोल असां कयूं ऐं जेका पर्सनैलिटी असां सां गॾु मौजूदु आहे, यकीन कयो तमामु बहितरीनु पर्सनैलिटी आहे, तमामु सुठो उन्हनि कमु कयो आहे ऐं जॾहिं बि असां उनखे सॾु कंदा आहियूं, यकीन कयो हू बिना कंहिं सोच ईअं चए त अक्सर ईअं थींदो आहे त भई असां सुभाणे ईंदासीं, ॿिए ॾींहुं ईंदासीं, न मूंखे तव्हां 3 ॾींहं पहिरियों ॿुधायो आहे, यानी कि फैमिली वांगुरु बसि सॾु असां कंदा आहियूं ऐं जी चवंदा आहिनि। सो इहा उनजी सभ खां वॾी ख़ासियत आहे त सिंध टीवीअ ते हुनखे जॾहिं बि असां इनवाइट कंदा आहियूं माशाल्लाह ईंदा आहिनि। ऐं हाणे ॿी हिकिड़ी जेका ॻाल्हि अहम आहे उहा आहे मुहर्रमुल हराम जे हवाले सां ऐं यकीनन सिक्योरिटी आहे ऐं असां मस्जिदुनि जे हवाले सां ॻाल्हायो, मंदर जे हवाले सां ॻाल्हायो, इमाम बारगाहुनि जे हवाले सां कोशिशि कंदासीं त अॼु असां ॻाल्हायूं, छो जो इहे सभई शयूं औक़ाफ़ में अची थियूं वञनि। ऐं मां आगाज़ में तहज़ीब जी ॻाल्हि कई त यकीनन असां जेकॾहिं तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी ॻाल्हि कयूं था त इहे सभई शयूं इलाही घणियूं ख़ासि आहिनि। सो माशाल्लाह असां सां गॾु मौजूदु आहिनि रिलीजियस अफेयर्स, ज़कात एंड उशर जा मिनिस्टर ऐं सेनेटर पिणु आहिनि जनाब अब्दुल क़यूम सूमरो साहब। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आमदीद, थैंक यू सो मच जो मां जी चयो। यकीन कयो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि अव्हांखे इनवाइट कंदा आहियूं अव्हां ईंदा आहियो। ख़ुशि आहियो सर? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु-ठाक। सो सभ खां पहिरियों त चांहि मुंहिंजे लाइ हाज़िर आहे, बिस्किट हाज़िर आहिनि, सुबुह जो आगाज़। अच्छा, हूअं सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे?
रूटीन में नाश्तो छा हूंदो आहे? मां हमेशह नाश्तो त घटि कंदो आहियां, बल्कि चांहि या बिस्किट इहे मुंहिंजो नाश्तो आहे बसि। इहो नाश्तो आहे? हा, मूं घर में ॿियो नाश्तो न कंदो। अच्छा, उन खां पोइ मूंखे ख़बर हूंदी आहे सॼो ॾींहुं मूंखे एतिरा कम आहिनि, वक़्तु मिले न मिले, पोइ छा? बसि हिकिड़ो अलाह ते यकीन आहे 24 कलाक न बि मिले त एतिरी स्टेमिना आहे जो माण्हू बर्दाश्त करे सघे थो। अच्छा, कॾहिं ईअं थियो आहे 24 कलाक मानी न मिली हुजे? कॾहिं 48 कलाकनि ताईं बि न मिली आहे। Oh my God! कुछ रिएक्शन हूंदो आहे हिते त माशाल्लाह सॉफ्ट पोलाइट आहे। शायद असां वटि चांहि जो इहो रवाज त तमामु जंहिं दोस्त वटि वञे या जेको महिमान अचे त उनखे चांहि ऑफर त करे सघो था। असांजी रवायतूं रहियूं आहिनि सिंधी जूं, हूअं बि महिमान नवाज़ी आहे, पाण काॾे वञूं या पाण वटि कोई अचे त इन हिसाब सां त ज़रूरी न आहे जो माण्हू 24 कलाक या 48 कलाक न रही सघे। बाक़ी उमूमन त न थींदो आहे, कॾहिं कॾहिं अहिड़ो या त कमु घणे हुजण जे करे या किथे मसरूफ़ियात वधी वञण जे करे अहिड़े क़िस्म जा मवाक़िया ईंदा आहिनि जंहिंमें मानीअ जो मौक़ो घटि मिलंदो आहे। पर बहरहाल इंसान आहे, इंसान खे जिया पे जे लाइ हर शइ जी ज़रूरत आहे, हर शइ जी ज़रूरत आहे। ऐं बहरहाल माशाल्लाह अवां उन जे बावजूदि एतिरियूं तकलीफ़ूं बि अवां जे कम में अवांखे मिलनि थियूं, उन जे बावजूदि अवां एतिरो कमु कयो था। ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी ॻाल्हि अवां सां काफ़ी प्रोग्राम्स जॾहिं जॾहिं थिया आहिनि त सियासी टॉपिक्स ते असां ॻाल्हायो आहे, सोशल टॉपिक्स ते ॻाल्हायो आहे, मज़हबी मामला। ऐं मां जेसिताईं भाईंदी आहियां त मज़हबी कंहिं बि मामले ते, मज़हबी कंहिं बि शइ ते ॻाल्हाइणु इलाही घणो सेंसिटिव हूंदो आहे, बट मां प्रैक्टिकली उन्हनि शयुनि खे ॾिसो था। ऐं हाणे बि मुहर्रम जो महीनो यकीनन स्टार्ट थियण वारो आहे ऐं उन जूं हिकिड़ियूं पंहिंजूं तयारियूं आहिनि, पंहिंजो ईअं चइजे त एहतियाती तदबीरूं आहिनि। सो कुझु तयारियुनि जे हवाले सां ॿुधाईंदो, छा करे जो मातम जा बि यकीनन मंज़र असांखे ॾिसण में तव्हां तमामु आम सुवाल कयो आहे हिन मौक़े जे हिसाब सां। थैंक यू। हा बिल्कुलु एप्रिशिएट। गुज़श्ता 2-3 ॾींहंनि खां वठी सिंध गवर्नमेंट जो फोकस हिन ॻाल्हि ते रहियो आहे तमामु इदारनि जो त भई मुहर्रम शरीफ़ जे हवाले सां अमन अमान खे बरक़रार रखणो मेन शइ आहे। हा, ॿियो हिते असां वटि काफ़ी अरसे खां वठी अमन अमान बहितर थी वियो आहे। बिल्कुलु पहिरियां जेकॾहिं अॼु खां 2-3 साल अॻु जी सूरत हाल हुजे हा त उहा थोरी मुख़्तलिफ़ हुई, पर हाणे जेके पोयनि 2-3 सालनि जे अंदरि सूरत हाल काफ़ी हद ताईं बहितर थी आहे। ख़ुशूसन असां मुहर्रम शरीफ़ जे हवाले सां वधीक कंसर्न या कॉन्शियस इन जे करे हूंदा आहियूं त हिन में मुख़्तलिफ़ रैलीज़ निकिरंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाले त शियत वारा 9-10 मुहर्रम ते रैलियूं निकारींदा आहिनि सॼी सिंध जे अंदरि, त उन्हनि खे अमन अमान ॾियणो आहे, सिक्योरिटी ॾियणी आहे। छो त पहिरां कुझु हिकु अहिड़ा इंसिडेंट थी चुका आहिनि त उनजे करे पाकिस्तान में दहशतगर्दीअ जे वाक़ियात जे करे असांखे हाणे माना वधीक कॉन्शियस आहियूं। हिन सिलसिले में असांजियूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मीटिंग थी आहे। कल्ह चीफ मिनिस्टर साहिबु तक़रीबन सिंध जे तमामु उलमा इकराम, तमामु मकातिब फ़िक्र जे माण्हुनि खे घुरायो। असांजी तमामु हिकिड़ी भरपूर मीटिंग थी हुई ऐं CM साहिब जो इहो कंसर्न हो त बाबा हिनखे अमन अमान खे बरक़रार रखिणो आहे, पाण में जेको आहे सो जहिड़े झगड़े खे न वधाइणो आहे, सुन्नी शिया इतिहाद जो मुज़ाहिरो करिणो आहे त जीअं घटि में घटि हिन ॾींहंनि जे अंदरि असांजो नेशनल लेवल ते या इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ो मैसेज इहो वञणु घुरिजे त असां मुतफ़िक़ आहियूं, असां में मज़हबी रवादारी आहे, असां में हम आहंगी आहे, असां हिक ॿिए खे बर्दाश्त करण वारा माण्हू आहियूं, हिक ॿिए खे इज़त ॾियण वारा माण्हू आहियूं, हिक ॿिए जो एतिराम करण वारा आहियूं। मुस्लमान हिक ॿिए जे लाइ सलामतीअ वारी ॻाल्हि करे सघे थो, न को नुक़सान वारी ॻाल्हि करे सघे थो। उन हिसाब सां असां गवर्नर साहिब बि 2 मीटिंग घुराए चुको आहे, चीफ मिनिस्टर साहिब बि कल्ह तमामु माना हिकिड़ी मुकमल जंहिंखे मीटिंग चइजे उहा कल्ह थी चुकी आहे। उनखां बाद में हाणे फर्दर असांजो प्रोग्राम आहे। असां पोएं साल में जॾहिं खां वठी रिलीजियस अफेयर्स जी ज़िम्मेदारी मूंखे मिली आहे त हा थैंक यू, त उनमें असांजो एपेक्स कमेटीअ जो मां हिकिड़ो मुस्तक़िल मेंबर बि रहियो आहियां, काफ़ी अरसे खां वठी आहियां। त असां कुझु फ़ैसिला कयासीं त सिंध खे अमन अमान जो गहवारो बनाइण जे लाइ डिस्ट्रिक्ट में पीस कमेटियूं ठाहियूंसीं, अमन कमेटियूं रिलीजियस अफेयर्स मिनिस्ट्री जी तरफ़ खां। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त असां उन्हनि कमेटीज़ खे उन्हनि जा मेंबर एतिरा पावरफुल माण्हू रखिया आहिनि, चाहे एडमिनिस्ट्रेशन साइड खां हुजनि चाहे उलमा साइड खां हुजनि, त जीअं घटि में घटि कंहिं बि डिस्ट्रिक्ट में को प्रॉब्लम अहिड़ो थी पवे त उहो डिस्ट्रिक्ट ॿिए डिस्ट्रिक्ट खे मुतासिर न करे। सो उन सिलसिले में हाणे टाइम थोरो तंग आहे। कल्ह चीफ मिनिस्टर साहिब जी हिदायत जे मुताबिक़ 4 डिवीज़ननि ते असां हाणे प्रोग्राम ठाहियूं पिया। सुभाणे खां वठी इंशाअल्लाह ताला असांजी मीटिंग जो सिलसिलो शुरू थी वेंदो। पहिरें मरहले में सखर डिवीज़न जो आहे, ॿिए ॾींहं ते असांजो ख़ैर लाड़कानी डिवीज़न जो आहे, उनखां बाद में मीरपुर ख़ासि, हैदराबाद मीरपुर ख़ासि, इहे 4 ॾींहंनि जे अंदरि 4 डिवीज़न जा प्रोग्राम थींदा, जंहिंमें ज़िले इंतिज़ामिया DC कमिश्नर SSPs रेंजर्स जा डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स
ऐं उन खां अलावा उलमा इकराम जा जेके मुख़्तलिफ़ सेक्ट सां तालुक़ु रखनि था उन्हनि जा मेंबर आहिनि, इहे असां सभु कमेटियूं ठाहे चुका आहियूं। हाणे इन्हनि जी मीटिंग थींदी इनशाला। उनजो इम्पैक्ट इहो पवंदो त घटि में घटि असां तव्हांखे यादि हूंदो त पोएं दफ़े असां शिकारपुर में या इन खां लास्ट ईयर में जैकबाद में हिकिड़ो नंढो इंसिडेंट थियो मुहर्रम शरीफ़ जे हवाले सां। हाणे असांजी कोशिशि इहा आहे त असां फोकस इहो था कयूं त इहा शइ रिपीट न थिए, न शिकारपुर में थिए, न छो त हमेशह इंटीरियर सिंध पुरअमन रही आहे, उते इन क़िस्म जा वाक़ियात अॻे न थिया आहिनि। इहो पहिरियों दफ़ो थिया आहिनि, उनजे करे असांजो कंसर्न वधीक आहे, असांजी तशवीश वधीक आहे। हाणे इनशा ताला उन ते असां वधीक तवजो ॾियूं था, फोकस कयूं था त जीअं इन्हनि अज़ला में अमन अमान उन ई सूरत में रहे जीअं शुरूअ खां वठी रहंदो आहे। ठीकु आहे। ऐं ख़ासि तौर ते यकीन कयो इहा जेका मां रिथा हिन महिल रिथी आहे ॼाणे करे ॾाढी ख़ुशी पई थिए, छो जो काफ़ी जेकॾहिं 2009 खां वठी असां ॾिसूं त वाक़िया इलाही घणा पिया थियनि ऐं ईअं चवे त हिकिड़ो अवाम मायूस थी वियो पूरे तरीक़े सां त शायदि हाणे असां पाकिस्तान खे रिकवर नथा करे सघूं या दहशतगर्दी खां निजात नथा हासिल करे सघूं। पर माशाल्लाह हिते यकीननि अव्हां जहिड़ा महिरबान आहिनि, असांजूं फोर्सिस आहिनि जेके हिन महिल ईअं चए त पंहिंजी ज़िंदगी बि क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहिनि पाकिस्तान जे लाइ। इहो रीज़न आहे मुंहिंजे ख़्याल में त हिन महिल दहशतगर्दी ते असां कंट्रोल कयो। इन में को बि शक न आहे, जॾहिं दहशतगर्दीअ जा वाक़ियात थियण लॻा त नेशनल एक्शन प्लान जे तहत चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल राहिल शरीफ़ साहब ऐं मौजूदा गवर्नमेंट ऐं तमामु पॉलिटिकल फोर्सिस सभिनी गॾिजी इतफ़ाक़ राय सां इहो फ़ैसिलो कयो त हाणे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु ऑपरेशन करणु घुरिजे। असांजी जॾहिं दौर हुकूमत पीपल्स पार्टी जे मर्कज़ में हुई त 2008 खां वठी 2013 ताईं त तव्हांखे यादि हूंदो, तव्हांजे मीडिया सां वास्तो आहे त सवात में ऑपरेशन असां शुरू करायोसीं। उन वक़्तु इहो पहिरियों ऑपरेशन हो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु। उन खां बाद में ही जनरल राहिल शरीफ़ साहब ही ॿियो ऑपरेशन कयो ज़रबे अज़ब ऑपरेशन जे नाले सां। उन यकीननि उन जा नताइज तमामु सुठा निकिता। पूरे पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी वारो जिन जेको आहे उहो बोतल में दॿिजी वियो। न त हिन खां अॻु में सूरत हाल इहा हुई त कराची त वधि में वधि बदअमनी जो शिकार रहियो आहे। हिते टारगेट किलिंग बि घणी रही, हिते भताखोरी बि घणी रही, हिते अगवा बराए तावान जा वाक़िया थींदा रहिया। तो इहे तमामु तर बुरायूं जेके हुयूं इहे हिन ऑपरेशन ज़रबे अज़ब जे हवाले सां उन में जिन माण्हुनि जी क़ुर्बानी आहे उहा यकीननि क़ाबिल ज़िक्र आहे। चाहे उन में पुलिस डिपार्टमेंट जी क़ुर्बानी हुजे, चाहे रेंजर्स जी क़ुर्बानी हुजे, चाहे सिविलियन जी क़ुर्बानी हुजे, चाहे आर्मी जी क़ुर्बानी हुजे, इन्हनि सभिनी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ हिकिड़ी जंग हुई। हीअ दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी आलमी जंग हुई ऐं पाकिस्तान जेको के इक़दाम खया उन जी तारीफ़ पूरी दुनिया में थी, हर जॻह ते थी त पाकिस्तान पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा कयो ऐं उन जे नतीजे में पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी जा वाक़ियात ख़तमु थिया। बल्कि कंहिं हद ताईं माना उन में कमी ज़रूरु आहे, पर कंहिं हद ताईं मां चवंदुसि दावा सां त हाणे ख़तमु थी विया आहिनि। बाक़ी हाणे जेकॾहिं किथे एका दुका वाक़िया थियनि था उनजो सबबु बि असां सम्झूं था त असांजो पाड़ेसरी मुल्क, जीअं तव्हां पंहिंजो इंट्रो में ॻाल्हि कई, भारत उन्हनि जी कुझु एजेंसी जेके आहिनि उहे पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ, पाकिस्तान जी हालतुनि खे ख़राबु रखण जे लाइ उन्हनि जी हिकिड़ी इंटरफियरेंस आहे। चाहे उहा बलोचिस्तान में हुजे, चाहे केपी में हुजे, चाहे सिंध में हुजे, चाहे पंजाब में हुजे, त उहो असां बि हाणे बि इहो ई सम्झूं था त जेकॾहिं बज़ाहिर त असां वटि अमन अमान तमामु बहितरु थी वियो आहे, पर जेकॾहिं उन्हनि मुल्कनि जूं जेके जंहिंजो मूं नालो वरितो साज़िशी अनासिर अहिड़ा आहिनि जेके पाकिस्तान जे अमन खे जेको आहे सो कंहिं ख़तरनाक हद ताईं वठी वञण जी कोशिशि ज़रूरु कंदा, पर असांखे पाण खे कॉन्शियस थियणु घुरिजे, असांखे पाण खे एहतियात करणु घुरिजे। असां पंहिंजी सिफ़ुनि में अहिड़नि माण्हुनि खे न अचणु ॾियूं जेके इंतिशार पैदा कनि, इंतिशारी सूरत हाल खां बचायूं, इख़्तिलाफ़ात खां पाण खे दूरि रखूं। असांजे मां इहा तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू मज़हबी रहनुमाउनि खे सभिनी खे मां इहा गुज़ारिश कंदुमि, चाहे उहे आले शियत जा हुजनि, चाहे आले सुन्नत जा हुजनि, कहिड़े बि मकतब फ़िक्र सां हुजनि, त इंतिशार न पैदा कजे। जेकर इंतिशार थींदो, इश्तियाल पैदा थींदो, इश्तियाल पैदा थींदो त हालात ख़राब थी सघनि था। असांखे मुश्तइल थियणु न घुरिजे, पुरअमन तरीक़े सां पंहिंजी तकारीर हुजनि ऐं कंहिंजे ख़िलाफ़ यानी कि उन में को बि अहिड़ी शइ न हुजे जंहिंजे करे असांजे मुल्क जे लाइ या असांजे मज़हब ते माण्हू मज़हब जे बारे में कुझु ख़राबु सोचे। ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं, बट व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
जी व्यूअर्स वापसि अची चुका आहियूं। असांजी जेका ॻाल्हि ॿोल हले पई यकीनन उहा हिन महिल हिकिड़ो ख़ासि मौज़ू बि आहे, अहम मौज़ू बि आहे, यकीनन हर कंहिंजो ध्यानु इन पासे ॾे बि आहे। छो जो इहे टॉपिक्स अहिड़ा आहिनि, छा करे जो मुहर्रमुल हराम जो महीनो ऐं असां आगाज़ में ॻाल्हि कई त इलाही हिकिड़ो सेंसिटिव टाइम हूंदो आहे, इलाही घणो अहम ही वक़्तु हूंदो आहे जंहिंमें असां न चाहींदा आहियूं त कोई बि अहिड़ो हादसो थिए या वाक़ियो थिए जेको नागवार गुज़रे या ईअं चए त कंहिंजे लाइ बि उहो रिस्की साबित थिए। सो इन करे कोशिशि हूंदी आहे त सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे माशाल्लाह असांजी हुकूमत जो हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त इंतज़ाम कम अज़ कम सुठा हुजनि। ऐं हाणे जेके ही पीस कम्यूनिटीज़ जीअं मां ॻाल्हि कई तव्हां ठाहियूं आहिनि, इन हवाले सां जेके पूरे सिंध में मीटिंग्स थियूं आहिनि, त कयूं साहिब मां छा था भायूं त इन खां पोइ जेको ही मुहर्रम अचे थो इन में सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे केतिरा बहितरीन थी सघनि था, या डिस्ट्रिक्ट वाइज़ तव्हां जिन मीटिंग्स जो ज़िक्र कयो हिन महिल? यकीन सिंध गवर्नमेंट जेको आहे सो उनजी इहा कोशिशि रही आहे शुरू खां वठी, बल्कि हर गवर्नमेंट जी, हर प्रोविंस जी या मरकज़ी गवर्नमेंट जी त अमन अमान जे मसइले खे हर क़ीमत ते बरक़रार रखणु घुरिजे। उनजे करे छो त ही ख़ुसूसी ॾींहं आहिनि मुहर्रम शरीफ़ जा जंहिंमें अहले शियत वारनि जा प्रोग्राम थींदा आहिनि पूरे पाकिस्तान जे अंदरि। त उन हिसाब सां पूरे सिंध में उन्हनि जा मातमी जुलूस, आज़ादारी जुलूस निकिरनि, त असां चाहियूं था त उन्हनि खे पुरअमन पुरसिक्योर कयूं त जीअं उन में को बि मुल्क दुश्मन अनासर को फ़ाइदो न वठे ऐं उनखे कंहिं न ख़ुदा न ख़ासा कंहिं न कंहिं दहशतगर्दी जो निशानो न बणायो वञे। उन लाइ असांजा तमामु हिकु त इहे सिक्योरिटी इंतज़ाम, ॿियो इन खां अलावा ॿियूं असां फैसिलिटीज़ ॾियणु चाहियूं था। त इन मौक़े में पाणीअ जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे, ठीकु आहे, लाइट जी, सबीलुनि जी या लाइट जी, इन ॿिन्ही शयुनि ते तवजो। टी शइ हेल्थ जे हवाले सां त असां घटि में घटि इन्हनि पूरनि ॾींहंनि में इस्पतालुनि खे अलर्ट कयूं था त ख़ुदा न ख़ासा को अहिड़ो वाक़ियो थिए या आम माण्हू जो इन घणी रश जे करे उन्हनि खे मेडिकल जी ट्रीटमेंट जी वधीक ज़रूरत महसूसु थींदी आहे, एम्बुलेंस सर्विसिस खे बि बहितर कयो वञे, माना तमामु उहे सर्विसिस प्रोवाइड कयूं वञनि जंहिंसां घटि में घटि मसाइल में इज़ाफ़ो न थिए, उहो घटि थिए। हा, सिक्योरिटी खां वठी सिविक प्रॉब्लम्स ताईं सभु असांजी कोशिशि आहे सिंध गवर्नमेंट जी त असां पूरी सभिनी खे फैसिलिटी कयूं ऐं इन पूरे अमल खे पुरअमन तरीक़े सां, छो त हिन में रश घणो थींदो आहे, तमामु माण्हू इन्वॉल्व थी वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ पंहिंजा मज़हबी तकारीब शुरू थींदियूं आहिनि, किथे मजलिस शुरू थींदियूं आहिनि, किथे मातमी जुलूस हूंदा आहिनि, किथे उलमा किराम ज़ाकिरीन जेको आहे सो पंहिंजो प्रोग्राम ॾींदा आहिनि। त इहे सभु एक्टिविटीज़ मुहर्रम में वधी वेंदियूं आहिनि। यकीनन जॾहिं एक्टिविटीज़ वधंदियूं त सिक्योरिटी जा बि मयर्स वधीक खणणा पवंदा। ऐं उनखां अलावा जेके मूं अर्ज़ु करे वियुमि तव्हांखे, ॿियनि शयुनि ते बि तवजो आहे पूरो त असां जीअं मुकमल तौर ते का बि अहिड़े क़िस्म जे असांजे तरफ़ां फिलाज़ न हुजनि, कमियूं कोताहियूं न हुजनि। गवर्नमेंट जे तरफ़ां गवर्नमेंट पंहिंजी पूरी कोशिशि कंदी, अॻे बि असां कयो आहे, हाणे बि कंदासीं इंशा ताला, त जीअं हीअ 2-3 ॾींहं जेके आहिनि इहे ख़ैर सां गुज़री वञनि। बाक़ी जेके तव्हां ॿुधायो डिस्ट्रिक्ट कमेटीज़ असां ठाहियूं आहिनि, उन्हनि जो फंक्शन सिर्फ़ु मुहर्रम शरीफ़ ताईं न आहे, इहे 12 ई महीना कमेटीज़ पंहिंजो कमु कंदियूं। 12 महीना माना इहो हिकिड़ो मुस्तक़िल असां बॉडी ठाही आहे। उन जो कमु इहो हूंदो त जेकॾहिं हिकिड़ी डिस्ट्रिक्ट में को प्रॉब्लम आहे त उन प्रॉब्लम जो हल असां उते ई कढूं, इंतिज़ामिया उते हुजे, इन मसइले खे जीअं असां एक्सपेंड न कयूं, स्प्रेड आउट न थिए, उहो मसइलो उते जो उते लिमिटेड थिए। सपोज़ हिकिड़ो सखर में प्रॉब्लम थियो आहे त उनजो साइड इफेक्ट ख़ैरपुर में न थिए, शिकारपुर न थिए, घोटकी में न थिए, उहो असां उते जो उते रिज़ॉल्व कयूं इशू। इन्हनि डिस्ट्रिक्ट कमेटीज़ खे असां एतिरो पावरफुल बणाइणु चाहियूं था ऐं पावरफुल थी वेंदियूं इंशा ताला, जंहिंमें असांखे मज़ीद कंहिंजे लाइ माना पोइ इहो टाइम विञाइण खां बचत आहे। इहो असां सभु कोशिशि इन करे था कयूं त हिकिड़े एतमाद सां, मशवरे सां इहे सभु मामलात खे असां बहितर तरीक़े सां हल कयूं। उनजो इंशा ताला पॉज़िटिव इम्पैक्ट पवंदो ऐं इहो असांजी सिंध जो पहिरियों इक़दाम आहे। ऐं मरकज़ी गवर्नमेंट बि असांजे इन इक़दाम जी न सिर्फ़ु तारीफ़ कई आहे, बल्कि हुननि बि कोशिशि कई आहे त असां बि अहिड़े क़िस्म जा स्टेप्स वठूं। पंजाब गवर्नमेंट बि पंहिंजे तरफ़ां ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट बि। तो इहो असां इहे तक़रीबन पोयनि 2 सालनि खां वठी इहा शुरूआति करे चुका आहियूं ऐं नेशनल एक्शन प्लान तहत वधि में वधि सिंध गवर्नमेंट, सिंध जी हुकूमत इन ते अमल करण जी कोशिशि कई आहे। तव्हां इहो ॾिठो हूंदो, पंजाब गवर्नमेंट बि बाद में, लेकिन सभ खां पहिरियां सिंध गवर्नमेंट इहे कमु कया। दहशतगर्दी जे हवाले सां हुजे, मदारिस जे रजिस्ट्रेशन जे हवाले सां हुजे, ॿिया अहम इशूज़ जेके सेंसिटिव इशूज़ आहिनि, इन्हनि तमामु तर इशूज़ खे सिंध गवर्नमेंट ख़ुशूसन उन में मज़हबी उमूर जी मिनिस्ट्री पंहिंजो पूरो किरदारु अदा कयो आहे।
ऐं इंशाअल्लाह ताला इहो किरदारु अदा कंदी रहंदी। ठीकु आहे। जेके पीस जे हवाले सां मां ॻाल्हि कई त पीस कॉमिटीज़ कुझु मां जोड़ियूं आहिनि, इहा त हिकिड़ी इंतिज़ामी ॻाल्हि थी वई त इंतिज़ामिया जो केतिरो दख़ल आहे, हाणे इंतिज़ामिया छा पई सोचे ऐं इंतिज़ामिया फ्यूचर में छा थी चाहे, बट यूथ खे अवां कीअं था ॾिसो त यूथ अवां सां कीअं कनेक्ट थिए थी, या उतां जे जेके आम माण्हू आहिनि, लाज़मी ॻाल्हि आहे पीस सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जो मसइलो न आहे, सभिनी खे बरक़रार रखणी आहे, सो अवां यूथ खे या अवाम खे कीअं था ॾिसो हिन मां? तव्हां इंतिहाई अहम सुवालु कयो आहे त इन में यूथ जो छा किरदारु हूंदो, आम आवाम जी पार्टिसिपेशन केतिरी हूंदी। मूं तव्हांखे अर्ज़ु करे वियुमि त इहे अमन कमेटियूं त सिर्फ़ु हिकिड़ो मख़सूस सब्जेक्ट आहे त शहर जे हालतुनि खे बहितर करण जे लाइ ख़ुशूसन रिलीजियस अफेयर्स जा मामलात असां वटि घणा था थियनि पिया। कंहिं हिकिड़ी मस्जिद मां हिकिड़ी तकीर थी त ॿिए मस्जिद मां उनजे ख़िलाफ़ु तकीर थींदी, उन सां इश्तिहाल ऐं सूरत हाल वधीक थिए थी। उनखे ख़तमु करण जे लाइ मज़हबी मुनाफ़रत खे घटाइण जे लाइ, नफ़रतुनि खे घटाइण जे लाइ इन कमेटी जो किरदारु हूंदो। यकीननि जंहिं मुआशरे में पॉज़िटिविटी वधंदी, नेगेटिविटी घटंदी, त उनजो इम्पैक्ट पॉज़िटिवली सभिनी शहरनि ते पवंदो। अच्छा, उन्हनि कमेटियुनि में सिर्फ़ु गवर्नमेंट जा नुमाइंदा न आहिनि, पर शहरी बि नुमाइंदा आहिनि। मां तॾहिं तव्हांखे अर्ज़ु कयो त उहे सिर्फ़ु गवर्नमेंट जी हद ताईं न आहिनि त उन में SP मेंबर आहे उनजो सिर्फ़ु, या उनजो पंहिंजो DC मेंबर आहे, या उन खां अलावा रेंजर्स जो ऑफिसर मेंबर आहे। इहे पंहिंजी साइड, इहा हिकिड़ी साइड आहे। ॿी साइड त पब्लिक आहे, आम माण्हू आहिनि। उन में तव्हां यूथ बि चओ, उन में शहर जा जेके नोटेबल बि चओ, उन में उलमा किराम बि चओ, कहिड़े बि सेक्ट सां उनजो तालुक़ु हुजे, सोसाइटी जा जेके आहिनि आम माण्हू जेके सोसाइटी खे खणनि था पिया, उन्हनि जी एक्टिविटीज़ खे, इहे सभु असां हिकिड़ी कमेटी ठाही आहे। तमामु सभिनी जी पार्टिसिपेशन उन में थींदी, उनजो स्टेक हूंदो सभिनी जो। उन में मीडिया वारनि खे बि असां रखियो आहे त मीडिया बि पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा करे। जेकॾहिं डिस्ट्रिक्ट कमेटी हाणे सपोज़ जेका हाणे असां मीटिंग करणु वञूं था डिविज़नल लेवल ते, त उन में मीडिया खे असां वॾी अहमियत ॾिनी आहे, फ़ोकियत ॾिनी आहे। कल्ह बि असां मीडिया खे घुरायोसीं उन्हनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मीडिया हिकिड़ो वॾो हिकिड़ो वेपन आहे, हथियार आहे। जेकॾहिं उहो पॉज़िटिविटी खे सेल करे ऐं नेगेटिविटी खे न करे त इहो मुल्क जे लाइ, असांजे लाइ, सूबे जे लाइ सभिनी में फ़ाइदेमंद ॻाल्हि आहे। त असां चाहियूं था त हू पंहिंजी पॉज़िटिव शयुनि खे अॻिते खणी अचनि, नफ़रतुनि खे घटाइनि ऐं चङो मैसेज ॾियनि, चङो प्रोग्राम ॾियनि, त घटि में घटि असांजो जेको कमिंग जनरेशन आहे, असांजी जेका यूथ आहे, जंहिं ते तव्हां तमामु तवजो बि ॾिवायो, तव्हां बि कंसर्न आहियो, उहो घटि में घटि उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो माहौल त मिले। हाणे सूरत हाल इहा आहे त उन्हनि खे सवाइ हिन दहशतगर्दीअ जो मीडिया जा ब्रेकिंग न्यूज़, फलाणी जाइ ते वाक़ियो थियो, फलाणी जाइ ते वाक़ियो थियो, माण्हुनि खे माना ॼण अजीब हिकिड़ो साइकोलॉजिकल हुन में गिरफ़्तार करे छॾियो। त असां चाहियूं था त मीडिया बि पॉज़िटिव रोल करे, हरू भरू अहिड़ी ख़बरुनि खां इज्तनाब कजे जंहिंमें सनसनी खेज़ ॻाल्हियूं न हुजनि, पॉज़िटिविटी घणी हुजे। हेल्थ जे हवाले सां प्रोग्राम हुजनि, एजुकेशन जे हवाले सां प्रोग्राम हुजनि, सोसाइटी में, मुआशरे में ॿियूं बहितरीन शयूं आहिनि। असां पूरी दुनिया, यूरोप या ॿियनि मुल्कनि जा मिसाल ॾींदा आहियूं, पर उन्हनि जी पॉज़िटिव शयुनि खे बि त खणूं। असां नेगेटिविटी शयुनि खे जेको आहे डिस्कस त कयूं था हर जाइ ते, पर का चङी शइ बि खणिजे। उनजे करे असां पंहिंजे यूथ खे उन में एजुकेशन जो वॾो फैक्टर आहे, छो त असांखे बदकिस्मतीअ सां जेको तवजो एजुकेशन ते ॾियणु घुरिबो हो उहो अञा ताईं न ॾेई सघिया। 60-70 साल पाकिस्तान ठही वियो आहे, पर अभी एजुकेशन जो रेशो रेट असांजो घटि आहे। ॿियनि दुनिया जे मुल्कनि खे कंपेयर कयूं त असां तक़रीबन कोई 33-34 नंबर ते आहियूं। त असांखे त पंहिंजी पोज़ीशन खे बहितर करणु घुरिजे। जेकॾहिं एजुकेशन में असां बहितर हूंदासीं त हीअ बाक़ी सभु फ्रस्ट्रेशन बि ख़तमु थी वेंदी। तव्हां यकीन कयो, हीउ जेको फ्रस्ट्रेशन जो माहौल आहे, माण्हू उकताइजी थो वञे, सुसाइडल अटैक थो करे, या ख़ुदि पंहिंजे मथां सुसाइड थो करे, अटैम्प्ट करे थो, थियनि था, या इस तरह, या अहिड़े नमूने सां मैरिज जे हवाले सां घणा प्रॉब्लम थियनि था, डिवोर्स जो रेशो थो वधे। इहो असां वटि एजुकेशन जी कमी जे करे, जेकॾहिं तालीम याफ़्ता तालीम जी तरफ़ असां तवजो ॾियूं त पोइ असां उन में इन फील्ड खे जेको आहे सो बहितर बि करे सघूं था। हिन मुआशरे में, हिन सोसाइटी में, हिन समाज में पंहिंजो हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु बि अदा करे सघूं था, ऐं पूरी दुनिया में उनजो इम्पैक्ट पॉज़िटिव थिए थो। हाणे जॾहिं वर्ल्ड में असांजो एजुकेशन जी अचे थो नंबर, त असांखे शर्मिंदगी थिए थी। किथे त तव्हां यकीन कयो 100% रेट आहे। हाणे अहिड़ा मुल्क, श्रीलंका 99%, माना श्रीलंका में 99%। हाणे बांग्लादेश बि असांखां अॻिते वधे थो, इंडिया असांखां अॻिते वधी वियो आहे। अहिड़े नमूने सां सिंगापुर, मलेशिया, इहे मुल्कनि में तालीम हिननि खे वधीक तवजो ॾिनो आहे। त असां लाइ बुनियादी तौर ते इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे ऐं तालीमी माहौल खे बहितर कयूं, एजुकेशन कयूं, त अवेयरनेस अचे। अवेयरनेस माना जेकॾहिं हिकिड़ी तव्हां मिसाल वठो, हिकिड़ी माउ असांजी ॿार पढ़ियलु हूंदी,
को पंहिंजे ॿार खे सुठे नमूने सां लुक आफ्टर कंदी। सो इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते मैटर कनि थी पियूं। सो हेल्दी मुआशिरो रखण जे लाइ, मुआशिरे खे हेल्दी रखण जे लाइ, सोसाइटीअ खे हेल्दी रखण जे लाइ असांखे पॉज़िटिविटी जी तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे, असांखे नेगेटिव शयूं जेके आहिनि उनखे घटाइणु घुरिजे। सही। ऐं मां तमामु सुठी ॻाल्हि कई त हिन में मीडिया जो हिकिड़ो ख़ासि किरदारु आहे। मीडिया खे खपे त सिर्फ़ु ब्रेकिंग न्यूज़ जे चकर में अवां बिला वजह माण्हुनि खे परेशान न कयो, कोशिशि कयो अव्हांखे जेकॾहिं हिकिड़ी ऑथेंटिक न्यूज़ मिले थी अवां उनखे ऑनियर कयो। इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जिन जे करे अवाम घणो परेशान थिए थो। लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं स्ट्रेस लेवल इंक्रीज़ थिए थी पोइ कावड़ बि अचे थी, गुस्सो बि अचे थो, उन खां पोइ असां को न को नुक़सान बि करे वियूं था, पोइ हाणे पंहिंजो कयूं या सोसाइटी जो कयूं। नुक़सान त बहरहाल नुक़सान आहे, छो जो जेकॾहिं असां मिसाल तौर ते मां कमु कयां थी त को न को किरदारु हिकिड़ो निभायां पई, पोइ हाणे कहिड़े बि तरीक़े सां, पर जेकॾहिं मां पाण खे ख़तमु करे छॾियां त हिकिड़ो किरदारु मरी वेंदो ऐं थी सघे थो सोसाइटी में कोई हिकिड़ी तब्दीली मुंहिंजे करे अचे। त इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जिन खे मद्देनज़र रखिणो आहे। माशाल्लाह अव्हांजे कमनि में त 2 इज़ाफ़ा ॿिया थिया आहिनि। ज़कात हा बिल्कुलु। इहा मां पहिरियों त पंहिंजी क़यादत जो तमामु शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मक़सदु ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़यादत जो जॾहिं एतमाद हूंदो आहे त इहे एतमाद सां गॾु पोइ इहे ज़िमेदारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। सो ख़ुसूसन मां प्रेसिडेंट ज़रदारी साहिब जो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो, मोहतरमा आदि फरियाल तालपुर साहिब आहिनि, इन्हनि सभिनी जी महिनत, इन्हनि सभिनी जो एतमाद आहे जो, ऐं जॾहिं एतमाद थिए थो त पोइ कमु माण्हू रिज़ल्ट बि ॾिए। ज़िमेदारी आहे त पंहिंजी ज़िमेदारियुनि जो अहसास बि कजे। सही। छो त तव्हां पंहिंजे माण्हू ॾिसो, हाणे तव्हांजे मथां जेकॾहिं का बि रिस्पॉन्सिबिलिटी आहे त किथे न किथे तव्हां जवाबदेह आहियो। तव्हां पंहिंजे शोबे में ॾिसो तव्हां बि जवाबदेह आहियो। जेकॾहिं पार्टी ज़िमेदारी ॾिए थी त ॿिनि हिसाब सां, ॿिनि माना ज़ावियनि सां जवाबदारी वधे थी। हिकिड़ो त पार्टी जे अंदरि पुछा गुछा थींदी त बाबा तव्हांखे अहिड़ी ज़िमेदारी ॾिनीसीं, तव्हां छा कयो। उनखां बाद में अवाम जे साम्हूं जवाबदेह आहियो। पीपल्स पार्टी त अवामी पार्टी आहे, उन में जवाबदेह हूंदा। आम माण्हू पुछंदो हुआ तोखे एॾी वॾी ज़िमेदारी हुई त तव्हां छा कयो। हाणे हिन में मुंहिंजी कोशिशि इनशाला इहा आहे हस्बे साबिक़ त जीअं मूं रिलीजियस अफेयर्स मिनिस्ट्री खे जंहिं अंदाज़ में हिते हलायो आहे 2 सालनि जे अंदरि, माना हिन जो हिकिड़ो मिसाल पंहिंजो पाण आहे। शायदि इन खां अॻु में रिलीजियस मिनिस्ट्री एतिरी एक्टिवली कमु न कयो जो हिन पोएं 1.5 साल जे अंदरि असां हिन कम खे आगाज़ कयोसीं। ये मुख़्तलिफ़ जेके एक्टिविटीज़ थी वो रिलीजियस मिनिस्ट्री तहत थियूं। हाणे ज़कात उशर जो मक़सदु इहो आहे त ग़रीबनि जी ख़िदमत करणु आहे। पीपल्स पार्टीअ जो असली बुनियादी मक़सदु बि इहो आहे त आम माण्हूअ जे मुआशी हालत खे बहितर कयो वञे। तव्हां ॾिठो हूंदो त 2008 में जॾहिं असांजी गवर्नमेंट ठही त उन वक़्त जे प्रेसिडेंट जनाब ज़रदारी साहिबु पहिरियों हिकिड़ो कमु इहो कयो असांजी गवर्नमेंट जो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिनो, ऐं जंहिंमें असां हिकिड़ा कार्ड ठाहियासीं। उन्हनि औरतुनि खे उन्हनि खे इहे कार्ड ॾिना विया जिन कॾहिं ज़िंदगी में ATM जो नालो न ॿुधो हूंदो। उन्हनि पंहिंजा कार्ड खणी पाण उतां कैश कराइनि, माना हिकु त अवेयरनेस वधी ऐं मुआशी तौर ते बहितरी आई। उहे औरतूं जिन कॾहिं मक़सदु ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि गुरबत जो रेशो बि घणो हुयो, पर इन कार्ड जे ज़रिए, इन सपोर्ट जे ज़रिए माण्हुनि जा मुआशी मामलात बहितर थिया। ख़ुसूसन ग़रीब औरतुनि खे कुझु सहारो मिलियो। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿियो बि ॿुधायां त पीपल्स पार्टी पंहिंजे दौरे हुकूमत में औरतुनि जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो कमु कयो, जंहिंमें ज़मीन जी अलाटमेंट उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु औरतुनि जे नाले सां ज़मीन अलाट कराई वई। त उहो ट्रांसफ़र बि न थिए, छो त असां वटि इमोशनल ब्लैकमेल घणी आहे। मिसाल भेण जे नाले त भाउ चवंदो हाणे अदी मूंखे ॾे, त इहो ट्रांसफ़र न थींदो, इहो अदी जे नाले रहंदो। नाले ते वालदा जो आहे त वालदा जे नाले तॾहिं उहो पुट जे नाले ट्रांसफ़र न कंदी, छो त असां वटि वरी इहा इमोशनल। अच्छा, जेकॾहिं इमोशनल ब्लैकमेलिंग त लाज़मी ॻाल्हि आहे, इलाही घणी हूंदी आहे। जेकॾहिं हिकिड़ी माउ खे पुटु चए थो त मुंहिंजे नाले कर, हाणे अमर लाज़मी ॻाल्हि आहे त सोचींदी हिकिड़ो भेरो ज़रूरु त मुंहिंजो बचो आहे, हाणे मां त वेंदसि अदी मरी सुभाणे हिनखे ई संभालणो आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़हन में अचनि थियूं। सो उन सिचुएशन में अलाउट कयो था जेसिताणी ज़िंदा आहे त उनजी प्रॉपर्टी आहे, उनजे वरण खां पोइ वरी उनजी धीअ जे नाले ते ईंदो। अच्छा, वरी उनजी धीअ जे नाले ते, यानी मेल प्रॉपर्टी औरत खां औरत त जीअं औरत खे सगारो कजे, औरत खे ताक़तवर कजे। ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। तमामु बहितरीनु ॻाल्हि माशाल्लाह मां ॿुधाए छॾी ऐं ख़ुशी बि थिए पई त औरतुनि खे एतिरा राइट्स हाणे ॾिना था वञनि असांजे मुल्क में। बहरहाल वक़्तु आहे हिते हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सिंध TV। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे
जी व्यूवर्स अगेन वेलकम। असांजी जेका ॻाल्हि ॿोल हले पई उहा यकीनन असां सभिनी जे लाइ हिन महिल इंट्रस्ट जो बाइस इन करे हूंदी जो इहे सभई शयूं असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ासि हिसो आहिनि ऐं उन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं असां डिस्कस कयूं था वेही त ॾाढी ख़ुशी थी थिए त हाणे वक़्त सां गॾोगॾु इलाही शयुनि में तब्दीली अचे पई ऐं तब्दीली लाज़मी ॻाल्हि आहे त इंसाननि जे करे आहे। इंसान जॾहिं सोचनि था पाण में गॾु थी वेहनि था उनखां पोइ हिकिड़ो डिसीजन थिए थो हिकिड़ो पूरो प्लान तयारु थिए थो त भई हिन ते असांखे अमल करणो आहे। उनखां पोइ जॾहिं उहा शइ मंज़र आम ते अचे थी पॉज़िटिव वे में त यकीन कयो उहा इलाही बहितरीनु आहे। बहरहाल मूंखे लॻे थो तव्हां मौसीक़ीअ जी कमीअ खे फील करे रहिया हूंदो सो असां सां गॾु आमिर मौजूदु आहे। बट सर अव्हां ॿुधायो म्यूज़िक सां शगुफ़ आहे? एतिरो न। अरे छा वधीक ॿुधंदा आहियो? पोइ बि यकीनन कॾहिं त मौसीक़ी ॿुधी हूंदी सूफ़ी फोक? ज़ाती तौर ते सची ॻाल्हि आहे तमामु न हुजण जे बराबरि। हक़ीक़त आहे? हक़ीक़त में मां मक़सदु मुंहिंजो कोई इंट्रस्ट रहियो न आहे ऐं मां पंहिंजे बल्कि मां चवां त तव्हांखे हाणे ख़ैर इहो न आहे त मूंखे न वणिजे पर मूं वटि इहो आहे ई कोन। यानी कि हिकिड़ो या त टाइम न आहे या ज़हन में या ॻाल्हि ई न ईंदी इहा आहे न बसि इहा हक़ीक़त आहे। अलाए छो इतफ़ाक़ कॾहिं इन तरफ़ मां कॾहिं ज़िंदगीअ में माना बसि राति जो कॾहिं कॾहिं दोस्तनि सां गॾु जेकॾहिं कंहिं होटल ते विहूं था उते जेकॾहिं कुझु हले थो प्रोग्राम त ठीकु आहे बाक़ी अदरवाइज़ हिन ज़िंदगी में कॾहिं हिन महफ़िल में विहूं न। बाक़ी हाणे स्टूडेंट लाइफ में जेके प्रोग्राम थींदा त उहो बाक़ी हिकिड़ो जीअं तव्हां सुवालु कयो था अहिड़े क़िस्म बिल्कुलु न न न कॾहिं बि न नेवर। मां कॾहिं ज़िंदगी में फ़ुर्सत जे लम्हनि में बि न ॿुधो आहे। पर हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी सोच आहे। हर इंसान जी पंहिंजी सोच है। बहरहाल असांजे लाइ मौसीक़ी लाइक ऑक्सीजन बट हर इंसान की पंहिंजी सोच है पंहिंजे नज़रिया आहिनि उनके असां कुछ नथा करे सघूं। सो आमिर भाई अभी आप रेस्ट करें हम ऐसा करेंगे कि हम आपसे शो के एंड में सॉन्ग सुन लेंगे जब तक हम गुफ्तगू को ज़रा कंटिन्यू करते हैं। सो असांजी ॻाल्हि ॿोल हले पई ज़कात जे हवाले सां ऐं उशर जे हवाले सां। सो अॼुकल्ह ज़कात बैंक में तव्हांजो जेकॾहिं अकाउंट आहे ईद अचण खां पहिरियों या जॾहिं अचे थी ज़कात वारी त पाणी पाणी शयूं तव्हांजूं कटिजी थियूं वञनि। छा इहा शइ ठीकु आहे ऐं जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ी ज़िमेदारी अव्हां ते आई आहे त उन ज़िमेदारी में छा छा इंक्लूड आहे त कीअं ज़कात खे डिस्ट्रीब्यूट कंदव कीअं मां हिन खे कलेक्ट कंदव छा प्रोसेस आहे? तव्हां बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु अहम ॻाल्हि आहे त असां हाणे हिनखे बहितर खां बहितर तरीक़ेकार सोचियूं पिया त जीअं जेके वाक़ई नीडी पर्सन आहिनि जंहिंखे ज़रूरत आहे त पहिरीं ॻाल्हि इहा त प्रायोरिटी उहा ई हुजणु घुरिजे त इंतिहाई ज़रूरतमंद माण्हुनि खे ऐं जंहिंजो हक़ु आहे इनखे इंशाअल्लाह ताला असां पॉलिटिकल जेको आहे सो इशूज़ लाइ इस्तेमालु न कंदासीं। इन में सिफ़ारिश वारे कल्चर खे बिल्कुलु मां ज़ीरो ते खणी वेंदुसि। असां बिल्कुलु हक़दार खे पंहिंजो हक़ु जेको हुनखे इस्लामी रूह सां शरई रूह सां ॾिनो वियो आहे त ज़कात जो 40 हिसो उन ग़रीब खे ॾिनो वञे। ऐं मुआशिरे में मां तव्हांखे इन जो पस मंज़र जेकॾहिं हिन ते थोरो सां ॻाल्हायूं त जंहिं सोसाइटी में ज़कात जो पूरो ॾियणु हुजे या इन खां अलावा ग़रीबनि जी कंहिं बि तरीक़े सां मदद कई वञे त उन मुआशिरे मां गुरबत निकिरी थी वञे पई। गुरबत जी लेवल घटिजी थी वञे। उन मुआशिरे जो उहो ग़रीब तबिको पाण भरो थी थो वञे। हू पंहिंजे ॿारनि खे तालीम बि ॾेई सघे थो सुठी सिहत बि ॾेई सघे थो सुठो फूड बि ॾेई सघे थो। हिन वक़्तु ग़रीब तबिके में इन्हनि टिनि शयुनि जो फुक़दान आहे। न हू पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾेई सघनि था न पंहिंजे ॿारनि खे सुठी खुराक ॾेई सघनि था जंहिंजे करे हुननि जी सिहत ऐं हेल्थ तव्हां इहे ॿुधंदा हूंदा त मदर जा प्रोग्राम तव्हां ॾिठा हूंदा मदर केयर प्रॉपर न आहे ॿारु कमज़ोर आहे मदर कमज़ोर आहे छो त हाणे हुन वटि उहे फैसिलिटीज़ न आहिनि। ऐं टियों मूं तव्हांखे चयो त एजुकेशन जे हवाले सां हुजे त सिहत जे हवाले सां हुजे या मुआशिरे में ॿियूं ज़रूरतूं बि घणियूं आहिनि। ॾिसो सोसाइटी में रहण जे लाइ इक्वलिटी जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं हिकिड़ो अहिड़ो तबिको जो ॿिनि वक़्तनि जी मानी लाइ परेशान हुजे ऐं हिकिड़ो अहिड़ो तबिको जंहिंखे पंहिंजी बि ख़बर न हुजे त इन तज़ाद सां मुआशिरे में सोसाइटी में नफ़रतूं जनमु वठंदियूं आहिनि। इन्हनि नफ़रतुनि खे घटाइण जो बि तरीक़ो इहो आहे त तव्हां इक्वलिटी ते खणी अचो तव्हां मुआशी बराबरी कयो। इक़्तिसादी तौर ते माण्हुनि जा बुनियादी जेके मसइला आहिनि उहे हल थियणु घुरिजनि। उन में त असां सभु हिकु जहिड़ा जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरतूं आहिनि त हिकिड़ो ग़रीब आम माण्हू जेको आहे उनजी बि साॻियूं ज़रूरतूं आहिनि तव्हांजी बि साॻियूं ज़रूरतूं आहिनि। बुनियादी तौर ते इंसान जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर आहे की लटो कपिड़ो अचो इहे सभु शयूं इंसान जी बुनियादी ज़रूरत में आहिनि। जेकॾहिं इहे इन्हनि सां ॾिसो न इन्हनि सां मुआशिरे में ज़ात पात जो तालुक़ु न आहे पूरी इंसानियत लाइ न इन सां को मज़हब जो तालुक़ु आहे। मूंखे जेकॾहिं कपिड़ो घुरिजे तव्हांखे बि घुरिजे
साईं खे बि घुरिजे, ग़रीब खे बि, अमीर खे इहा हिकिड़ी बि basic बुनियादी। ज़रूरत आहे जेका त असां हर चाहियूं कंहिंखे था त खपे। बेसिक नेसेसिटीज़ जेके आहिनि उहे सभिनी जूं इक्वल पूरियूं थियनि। Great. बाक़ी उन खां बाद में जेकॾहिं तव्हां वधीक महिनत कयो था, तव्हांखे हक़ आहे, तव्हां वधीक कमायो, सही उहो पर बुनियादी तौर ते। तो ज़कात जो जेको फ़लसफ़ो आहे उहो बि इहो ई आहे त उन्हनि जा माण्हुनि खे उन्हनि जे पंहिंजनि क़दमनि ते पेरनि ते बीहारियो। न सिर्फ़ु असां वटि इहो ज़कात जो सिस्टम आहे, बल्कि उन खां अलावा जहेज़ फंड बि आहे, जंहिंमें असां उहे ग़रीब औरतूं ॿार जिन जो जेको आहे प्रॉपर तरीक़े सां ॿारनि जी शादियूं नथियूं थियनि पियूं, अफोर्ड नथा करे सघनि लाइ कुझु तव्हां यकीन कयो असां वटि एतिरा काफ़ी मिसाल आहिनि जेके ॿारनि जूं शादियूं नथा कराए सघनि, छोकिरियुनि जी उमिरि वधी थी वञे, वीचारा मजबूर था थी वञनि पिया। उन हिसाब सां असांजी कोशिशि इहा त उहे बि केस असां टेकअप कयूं। या उन खां अलावा इस्पतालुनि में ग़रीब मरीज़ जेको वञे थो, जंहिंजो को बि माना मददगार कोन्हे, को वाली वारिस कोन्हे, हुनखे दवाउनि जा पैसा न आहिनि, हुनखे डॉक्टर जी फीस ॾियण जा पैसा न आहिनि, त घटि में घटि असांजे हिन डिपार्टमेंट जी कोशिशि इहा आहे त असां ज़कात जे उन फंड मां उन्हनि ग़रीबनि जी माना इन सिहत जे हवाले सां मदद कयूं। सर इहा त उहा ॻाल्हि जेका तव्हां प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ी जेका मां रिथारिथी आहे हुनखे डिस्क्राइब कयो त ही शयूं आहिनि। बहरहाल जेकॾहिं को कॉन्टेक्ट करणु चाहे, को वाक़ई नीडी आहे त उनजे लाइ छा तरीक़ाकार आहे, त कीअं हू मूंखे ॿुधाए त मूंखे ज़रूरत आहे, मूंखे खपे, ऐं कीअं मां बिलीव कंदो, छो जो अॼुकल्ह कूड़ बि इलाही घणो आहे मुआशरे में। सर उहो बि ठीकु आहे, असां छा आहे त डिस्ट्रिक्ट कमेटीज़ ठहियल आहिनि ज़कात जे लाइ। अच्छा, ज़कात जे लाइ बि कमेटी ऑलरेडी हा, उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां कीअं माना जेकॾहिं तव्हां चयो न सही तरीक़े सां विरासत हुजे, डिस्ट्रीब्यूशन प्रॉपर तरीक़े सां हुजे न, जंहिंमें मूंखे ख़बर हुजे त वाक़ई ई ज़रूरतमंद आहे, उनजे लाइ उहे पूरी कमेटियूं ठहियल आहिनि। कमेटी हाणे मां मुंहिंजी इनशाला कोशिशि हूंदी पंहिंजे तरफ़ खां त उन्हनि कमेटियुनि में बि शफ़ाफ़ियत अचे, उन में बि मां बिल्कुलु हाणे मामले में त क्लियर आहियां त कंहिंसां रिआयत न कबी। जेकॾहिं कंहिं बि ज़्यादती कई, ज़कात जो पैसो कंहिं खाइण जी कोशिशि कई, त उनजे ख़िलाफ़ु मां सख़्त खां सख़्तु एक्शन खणंदासीं। का बि रिआयत उहो मुस्तहिक़ न आहे रिआयत जो जेको ज़कात जो पैसो खाए, जेको ग़रीबनि जो पैसो खाए, उन सां कहिड़ी रिआयत थी सघे थी, उनजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन थींदो। हाणे ही मुहर्रम शरीफ़ जी मीटिंग पूरियूं थियनि त पोइ उन सां गॾोगॾु नेक्स्ट फेज़ में मां पंहिंजे तमामु ज़कात काउंसिल जे मेंबरनि खे घुराईंदुसि, हर डिस्ट्रिक्ट जे वारनि खे, सूबे जे लेवल ते, त इहे सभु स्टेप्स असां खणंदासीं ऐं उनखे बहितर खां बहितर। हाणे असां हिन में हिकिड़ी नई शइ इंट्रोड्यूस कराई आहे, उहो बि असां ज़कात कार्ड जे नाले सां, त जीअं हाणे विच में इहे शिकायतूं अचनि पियूं त जेकॾहिं सपोज़ हिकिड़े माण्हू खे असां ज़कात जा पैसा ॾियूं था त एडमिनिस्ट्रेशन वारनि जी ब्लैकमेलिंग, भई तव्हां अधु तव्हां खणो, अधु असांखे ॾियो, त तव्हां छो ॾियो, माना इहे शिकायतूं आयूं, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ हाणे असां उहो हिकिड़ो कार्ड सिस्टम इंट्रोड्यूस करायो आहे त तव्हां पाण ATM जे ज़रिए उन्हनि जे अकाउंट्स में पैसा वञनि, मुंहिंजी ऐं तव्हांजी मोहताजी जी उन्हनि खे ज़रूरत महसूसु न थिए। माना जीअं असां बेनज़ीर इनकम प्रोग्राम जे हवाले सां पाण कार्ड ॾिना हुआसीं, सपोर्ट कार्ड हूंदा हुअसि, उहे कार्ड पाण वठी करे पंहिंजा पैसा पाण ड्रा कंदा मशीनुनि मां। हाणे बि उहो ई सिस्टम असां इंट्रोड्यूस करायो आहे त असां ज़कात जा पैसा हू पाण मालिक हुजनि, मूंखे या कंहिंखे कमीशन या परसेंटेज ॾियण जी ज़रूरत आहे। तमामु सुठी ॻाल्हि। सर हिते हिकिड़ो सुवाल उथे थो जेको त अक्सर जेकॾहिं आम माण्हू हिकिड़ो ज़कात ॾिए थो त उनजे लाइ हिकिड़ी सोच जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त हाणे जेकॾहिं मां ॾियां थो, मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजे पैसे खे कहिड़ी जाइ ते इस्तेमालु कयो वेंदो, सही कम में या ख़राबु कम में, त छा इहा जेको ज़कात जेको फंड आहे, हिकिड़ो फंड ई मां चई सघां थी, त इहो जस्ट हुकूमत जे तरफ़ां ई आहे आवाम जे लाइ, या आवाम जो बि को कॉन्ट्रीब्यूशन आहे हिन में? इहा इंतिहाई अहम ॻाल्हि, जेतिरा तव्हां सुवाल कया आहिनि, मां सम्झां थो वधि में वधि मूंखे जेको ज़ाती तौर ते इन सुवाल जी अहमियत खां महसूसु कयां थो। तव्हांजो ॾिसो ॻाल्हि आहे त एतमाद जी आहे, त जेकॾहिं इदारनि तां एतमाद ख़तमु थी वेंदो त माण्हुनि जो इंट्रस्ट ई ख़तमु थी वेंदो। हाणे तव्हां प्राइवेट मां ॿ नाला पेश कयां थो तव्हांखे, डॉक्टर अदीब रिज़वी जो नालो सॼी सिंध में बल्कि सॼे पाकिस्तान में आहे, ठीकु आहे। जॾहिं अदीब साहिबु का ॻाल्हि कंदो आहे त माण्हू एतिरा पुछा न कंदा आहिनि, माण्हू ॿियो सुवाल ई न कंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त ठीकु थो चए, हिन जेतिरी मदद कजे असां कंदासीं, माण्हू सपोर्ट कनि था पिया। अहिड़े नमूने सां काफ़ी मिसाल ॿिया बि आहिनि। पहिरियों तव्हां पंहिंजी क्रेडिबिलिटी इदारे जी ठाहियो त जीअं प्राइवेट माण्हू बि तव्हां ते भरोसो कनि त वाक़ई जेका हीअ डिस्ट्रीब्यूशन आहे इहा प्रॉपर माण्हुनि खे मिले थी, त तव्हांखे आम माण्हू बि पंहिंजो पैसो अची ॾियण लाइ तयारु थी वेंदा। जे न आहे उन में शफ़ाफ़ियत न आहे, उन में तव्हांजी ट्रांसपेरेंसी वारो अंसर न आहे, या उन में तव्हांजो पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट घणी आहे, त पोइ उन्हनि जो छा आहे त पोइ माण्हुनि जो एतमाद ख़तमु थी वेंदो। यकीननि सरकारी तौर ते त उहो कमु हलंदो,
जी पर आम माण्हुनि जो एतमाद खे असांखे गेन करिणो आहे ऐं बिल्कुलु मां हिन इदारे खे फलाही इदारो बणाइणु चाहींदुसि इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह ताला त जीअं आम माण्हू हुन ते ट्रस्ट करे ऐं आम माण्हू ट्रस्ट बि करे जिन खे असां ज़कात ॾियूं उहे वाक़ई ज़कात जा मुस्तहिक हुजनि उहे सिर्फ़ु सरकार जा जेके माण्हू न हुजनि मख़सूस बिल्कुलु मुंहिंजी पंहिंजी ज़िमेदारी आहे त आम ग़रीब माण्हू ऐं विदिन 3 मंथ्स इंशाअल्लाह ताला जेकॾहिं तव्हांजो मूंसां ॿीहर प्रोग्राम थियो हिननि 3 महीननि जे अंदरि तव्हांखे अॼु जे हिन हवाले सां मां इहा प्रोग्रेस ज़रूरु ॿुधाईंदुसि त तव्हांखे सिंध जे माण्हुनि खां इहो रेस्पॉन्स मिलंदो तव्हां पंहिंजे टेलीफोन कॉल जे ज़रिए तव्हां माण्हुनि खां बिल्कुलु पुछा कयो त हिन वक़्तु हिन 3 महीननि खां पोइ छा त मूंखे हाणे हीअ ताज़ो ज़िमेदारी ॾिनी वई आहे उनजे करे अञा मां पंहिंजे दफ़्तरनि जी विज़िट न करे सघियो आहियां मुंहिंजी मीटिंग्स न थी सघियूं आहिनि पर इहो मां तव्हां सां वाइदो थो कयां प्रोग्राम में त 3 महीननि जे अंदरि अंदरि हिन सिस्टम खे मां बहितर कंदुसि इंशाअल्लाह ताला न बिल्कुलु तव्हांखे छो त मां पोयनि 2 सालनि में जेका महिनत कई आहे उहा बि मुंहिंजी सॼी क़ौम जे साम्हूं आहे बल्कि इहा जेकॾहिं तव्हां न बि हिते ॿुधायो त यकीन कयो मां पाण हर भेरे हैरान हूंदी आहियां जॾहिं हिकिड़े प्रोजेक्ट ते असां सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे वरी ॿीहर जॾहिं मिलंदा आहियो कंप्लीट मां चवंदी आहियां एतिरो घटि वक़्त में हिकिड़ो माण्हू कीअं थो हिन शइ खे कंप्लीट करे सघे जे औकाफ़ खाते जी असां ॻाल्हि कयूं मज़ारुनि जे दरगाहुनि ते जेको कमु हले पियो उनखे सालनि खां इन तव्हांखे हमेशह दावत ॾिनी हुई त तव्हां विज़िट कयो तव्हां ॾिसो त असां केतिरा उन्हनि दरगाहनि ते कम कराया करे सघी आहियां पर उतां जेके माण्हू अचनि था लाज़मी बल्कि माण्हुनि सां मुलाक़ात थिए थी त उन्हनि जो इहो ई हिकिड़ो चवणु हूंदो आहे नदी पहिरियों त वेंदा हुआसीं त ॼण शून्य में वञी पहुता आहियूं हाणे लॻे थो त आबादी में पहुता आहियूं मुंहिंजे ख़्याल में त वॾी अचीवमेंट आहे त माण्हुनि जो इहो फीडबैक मिले थो तव्हांखे हाणे तव्हांखे मां 3 महीने जो चवां त मुंहिंजो तव्हांजो प्रोग्राम सॼी सिंध में ॾिठो थो वञे तमामु माण्हू हाणे ॾिसंदा हूंदा लाइव प्रोग्राम आहे बिल्कुलु इहा मुंहिंजो जेको आहे इंशाअल्लाह मुंहिंजी इहा ज़िमेदारी आहे त इन्हनि 3 महीने जे अंदरि अंदरि घटि में घटि इंसाफ़ खां कमु वरितो वञे कंहिंसां ज़्यादती न थिए फ़िलहालु टारगेट मुंहिंजो इहो ई आहे उनखां बाद में असां मुख़ैर हज़रात जेके आहिनि जॾहिं हुननि जो एतमाद ॾिसंदा त असां यकीननि उन्हनि सां बि गॾिजी करे मीटिंग्स करे सघूं था उन्हनि जो बि जेकॾहिं हिकिड़ो जॾहिं एतमाद बहाल थींदो त यकीननि उन्हनि जे एतमाद खे बि असां हासिलु कंदासीं उहो ज़कात जो पैसो प्रॉपर तरीक़े सां जॾहिं ख़र्चु थिए जिथे जिथे वधीक ज़रूरत आहे जिते वधीक उन शइ खे जेको आहे सो उते असां वधीक ख़्यालु रखंदासीं त जीअं घटि में घटि मां इहे 3 टारगेट तव्हांखे ॿुधाया त 3 टारगेट खे मूंखे अचीव करिणो आहे हिन 3 महीननि जे अंदरि त जेकॾहिं एजुकेशन में बहितरी अचे सिहत वाइज़ बहितरी अचे ऐं फूड वाइज़ त हुननि जी खुराक बहितर थिए सेहत बहितर थिए तालीम बहितर थिए सेहत इहे 3 शयूं आहिनि हिननि जो बुनियादु इहो ई आहे त जेकॾहिं असां उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां फंडिंग कयूं उन्हनि जे मसाइल खे ॾिसूं ऐं उनखां पोइ इन में मां अञा इंशाअल्लाह ताला वधीक कोशिशि कंदासीं त जीअं बहितर खां हिकिड़ी बहितर सोसाइटी क़ाइमु थिए ऐं उहे बि चवंदा आहिनि त जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि जेकॾहिं जीअ खे समूरी खुराक मिलंदी त लाज़मी ॻाल्हि आहे त जहान खे इन करे हिकिड़ो माण्हू जॾहिं ज़हनी तौर ते हर लिहाज़ सां हिते मौजूदु हूंदो त हू दिलि सां कमु करे सघे थो बहरहाल हिकिड़ी ज़िमेदारी खे त असां हल्को फुल्को कोशिशि करे छा करे टॉपिक वक़्त लाइ महदूद आहे इन करे कोशिशि पिया कयूं त वक़्तनि पे वक़्तनि हिकिड़े टॉपिक ते जेतिरो असां ॻाल्हाए सघूं था हिन महदूद वक़्त में ओतिरो असां ॻाल्हायूं ऐं हाणे उशर इहा बि हिकिड़ी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं आम माण्हुनि खे थी सघे थो त हिन लफ़्ज़ जी ख़बर न हुजे त ॻोठनि में ज़मीनुनि तां जेका ढल ॾिनी वेंदी आहे उहा सो हाणे उनखे मां कीअं असल में हा इहा बि तमामु बुनियादी अहमियत वारो क्वेश्चन आहे त 18th अमेंडमेंट खां अॻु में उशर जी वसूली मरकज़ी गवर्नमेंट जे हवाले हुई हीअ ज़कात बि अॻु में मरकज़ी गवर्नमेंट जो हिसो हुयो माना फेडरल लेवल ते गवर्नमेंट जेको आहे वसूली कंदी हुई उनखां बाद अॼु बि हाणे 18th अमेंडमेंट खां पोइ इहो प्रोविंशियल सब्जेक्ट ज़रूरु थियो आहे पर हींअर ताईं असांजी हिन ते हाणे कानून साज़ी थियण वारी आहे मरकज़ वसूल करे थो पैसा मरकज़ पोइ वरी सूबनि खे परसेंटेज हाणे ग़ालिबन 27% जेको आहे सो उन वसूली मां सिंध सूबे खे हिकिड़ो हिसो मिले थो जेको अॻे असां डिस्पर्स कयूं था या डिस्ट्रीब्यूशन कयूं था अहिड़े नमूने सां उशर जी जेका वसूली हुई उहा बि मरकज़ी गवर्नमेंट कंदी हाणे असां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां इंशाअल्लाह ताला हाणे शुरूआति कंदासीं त असां सिंध उशर जो मक़सदु इहो आहे त जेको ज़मीनुनि ते ढल जो सिस्टम आहे उन जी प्रॉपर जेको इनकम थिए थी उनजो हिकिड़ो मख़सूस हिसो हुजे जेको सिंध सरकार जे खाते में अचे गवर्नमेंट जे खाते में अचे या मरकज़ी गवर्नमेंट जे खाते में हुजे टैक्स ज़मीनुनि ते जेकॾहिं मां हिकु ज़मीनदार आहियां
त मूंखे मुंहिंजो हक़ आहे त मां गवर्नमेंट खे कुझु उनजी सपोर्ट कुझु amount ॾियां या कयां यकीनन support उनजो उशर जो हिकिड़ी परसेंटेज रखियलु आहे हिन वक़्त ताईं काफ़ी जॻहनि ताईं प्रॉपर तरीक़े सां वसूल नथो थिए क़ौमी ख़ज़ाने में सिंध जे ख़ज़ाने में पैसे खे अचणु बि ज़रूरी अहमियत आहे जॾहिं पैसो हूंदो त उन मां भलाई जा कम ॿिया बि थींदा यकीनन ॾिसो न असांजी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा न आहे त असां गवर्नमेंट खां वठण जो सोचूं इहा बि ज़िमेदारी आहे त गवर्नमेंट खे ॾियूं हाणे जेके साहिब असबाब जेके ॾियण वारा आहिनि उहे माण्हू जेके ताक़तवर आहिनि जिन खे ॾियण जो हक़ आहे कुझु वठण वारनि जो असां ज़िक्र करे वियासीं ठीकु आहे पर कुझु ॾियण वारा आहिनि जेके साहिब जेके माना उन्हनि ताक़त रखनि था पिया उहे ॾींदा उन में ढल इहो ॾियणी आहे उन में ज़कात बि ॾियणी आहे प्रॉपर तरीक़े सां असां इहो बि बदकिस्मती आहे असां वटि हाणे हालांकि इस्लामी फरीज़ो आहे उनजा सबबु कुझु ॿिया बि आहिनि जो जेकॾहिं असां प्रॉपर तरीक़े सां ज़कात जो असां पैसो ॾियूं उन में असां चोरी न कयूं उन में असां कूड़ न कयूं न ॻाल्हायूं या उन में असां प्रॉपर तरीक़े सां ज़कात न ॾियूं त इहो बि हिकिड़ो ज़ुल्म था कयूं पर छा आहे बदकिस्मती सां अॼु ॾींहं ताईं माना इदारनि जो एतमाद बहाल न थियो आहे त माण्हू ॾियण लाइ तयारु न आहिनि पर जेकॾहिं हिकिड़ो एतमाद बि बहाल थी वेंदो त पोइ माण्हू ॾींदो बि त प्रॉपर तरीक़े सां वठण वारे ताईं पहुचंदो बि प्रॉपर तरीक़े सां जेका असल ॻाल्हि आहे त ज़कात जेकॾहिं असां ॾियूं था त उहो दिलि जो कमु आहे दिलि सां ॾियो पूरी ईमानदारी सां ॾियो पर विच में असांखे ॾिसण में मिले पियो इस्लाम जो हिकिड़ो फरीज़ो अहम रुकन बि आहे पर अक्सर असां ॾिठो त जॾहिं ईद बरात का अचे पई अकाउंट्स में जेकॾहिं कुझु अमाउंट पियल हुयो कंहिं माण्हुनि जो त उहे ईद खां पहिरियों बाबा अकाउंट खाली छो जो असांजी ज़कात कटिजी वेंदी सो इहा छा इन सां छा लॉस पियो थिए छा इहो मज़हबी पॉइंट ऑफ व्यू सां सुठो तरीक़ो हुयो त तव्हांजे अकाउंट मां कुझु अमाउंट खयो वञे ॾिसो मां तव्हांखे चयो त बुनियादी तौर ते इहो एतमाद जो फुक़दान आहे एतमाद जो फुक़दान हाणे जेकॾहिं मूंखे मुंहिंजे मथां तव्हांजो एतबार हुजे यकीन थिए ऐं तव्हां जेकॾहिं इन कॉन्फिडेंस सां त जेकॾहिं तव्हां मूंखे ज़कात जा पैसा ॾियो था ऐं मूं ते यकीन सां था ॾियो त मां हिन खे प्रॉपर तरीक़े सां इस्तेमालु कंदुमि त तव्हांजो हिकिड़ो कॉन्फिडेंस मां में वधंदो ऐं तव्हां पोइ कॾहिं न सोचींदो त मुंहिंजे अकाउंट मां पैसा माइनस छो था थियनि ठीकु आहे पर जॾहिं तव्हांखे इहा ख़बर आहे त मुंहिंजनि हिन पैसनि सां मिसयूज़ थींदो अॻिले जे घर न वेंदा कंहिं ग़रीब जे घर न वेंदा कंहिं कामोर जे घर वेंदा हा ॿिए जो कंहिंजे अकाउंट में वेंदो त पोइ तव्हांजी दिलि ॾुखंदी त भई मुंहिंजो त हीउ ज़कात जो पैसो आहे हीउ त ग़रीबनि जे लाइ मां कढां थो पंहिंजी प्रॉपर्टी मां ॾियां थो चालीहो हिसो इहो जेकॾहिं कंहिं ग़रीब वटि न वेंदो तव्हांजी दिलि ॾुखंदी पोइ जबर खां अॻु में तव्हां चवंदो त इहो पैसो कढाए मां पाण कंहिंखे छो न ॾियां ठीकु सो हाणे अवेयरनेस जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त कीअं हिन महिल ताईं ईअं चइजे त असांजा इदारा छो इन शइ में कामयाबु न थी सघिया आहिनि त अवेयरनेस प्रॉपर आवाम ताईं पहुचाई वञे त कीअं इन शयुनि खे असां यूटिलाइज़ कयूं कीअं हिकिड़े आम माण्हू खे ॿुधायूं त अव्हांजो जेको ज़कात जो पैसो आहे जेको अव्हांजे अकाउंट मां कटिजी थो वञे त उनखे किथे यूटिलाइज़ कयो थो वञे कहिड़े तरीक़े सां उहो अव्हांजे ई कमु अचे थो इन हवाले सां मां चाहींदसि ॻाल्हायूं पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ सो व्यूवर्स ॿुधंदासीं हिकिड़े ब्रेक ॾांहुं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त कोशिशि कंदासीं त इन मौज़ू खे असां अॻिते वधायूं ऐं वधीक जेके ॻाल्हियूं थी सघनि थियूं हिन शॉर्ट टाइम में उहे असां करे वठूं सो मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूवर्स जेको मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं असां वापसि अची चुका आहियूं ऐं जेका ॻाल्हि ॿोल असांजी हले पियो आहे इलाही घणी इंफॉर्मेटिव आहे ऐं ख़ासि तौर ते अवेयरनेस जी असां ॻाल्हि हमेशह कंदा आहियूं डिफरेंट टॉपिक्स हूंदा आहिनि जिन ते असांजी कोशिशि हूंदी आहे त अव्हां ताईं का न का पॉज़िटिव शइ पहुचाई वञे ऐं जेका ॻाल्हि असांजी ब्रेक खां पहिरियों हले पई ज़कात जे हवाले सां ऐं अवेयरनेस जे हवाले सां असां अवेयरनेस ते वधीक ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं ऐं कयूं सां हिन महिल ताईं असां डिफरेंट टॉपिक्स ते ॻाल्हायो हेल्थ ते ॻाल्हायो ज़कात ते ॻाल्हायो उशर ते ॻाल्हायो इहे सभई शयूं अहिड़ियूं आहिनि जिन में एतमाद हुजणु इलाही घणो ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं एतमाद हूंदो त असां दिलि सां को कमु करे सघूं था त हिकिड़ो दीनी फरीज़ो बि असां सर अंजाम ॾियूं ऐं ज़हनी तौर ते या दिली तौर ते असां मुतमिन बि हुजूं सो उहा अवेयरनेस असांजे अवाम वटि कोन आहे सो इन जे लाइ का रिथा रिथी आहे त अवेयरनेस जे लाइ कुझु वर्कशॉप्स थियनि या के अहिड़ियूं मतिलबु के अहिड़ा कम कजनि त जे अवाम ताईं असां अवेयरनेस पहुचाए सघूं ॾिसो पहिरीं ॻाल्हि त शरई एतबार सां त ज़कात फ़र्ज़ु आहे ठीकु आहे उन्हनि माण्हुनि ते जेके ज़कात ॾियण जा आहिनि मुस्तहिक़ ठीकु आहे उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु आहे ऐं तॾहिं गवर्नमेंट जेको आहे इहा ज़िमेदारी महसूसु करे थी त उन्हनि जो ज़कात जो 40% हिसो ॾियणो आहे ठीकु आहे
उहो त पंहिंजे जाइ ते हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, उहो माफ़ु नथो थी सघे, पर तरीक़ेकार इहो आहे त माण्हुनि जो एतमाद छो नथो बहाल थिए। ॻाल्हि सवाल इहो आहे, हू सम्झनि था त इहो असांजे इहो क्वेश्चन जेको मां कयो आहे हिनखे असां कंटिन्यू कंदासीं, बट कॉल आहे हा, सो ठीकु आहे। इजाज़त आहे वठी सघो था? प्लीज़, ओके, सो ॾिसूं था कि लाइन ते अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम बाजी। वालेकुम अस्सलाम। जी दा केर पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? मां डॉक्टर अब्दुल कदीर धारे जो ॻाल्हायां पियो, ज़िला खैरपुर में। जी दा, छा सवाल आहे? कोई सवाल आहे ज़हन में? सवाल इहो आहे कि ज़िले में ज़कात जो ऑफिस उन्हनि जे ग़रीबनि खे कहिड़ो फार्म मिलंदो जेको भरे असां फिल करे डिस्ट्रिक्ट ऑफिस में ॾियूं ग़रीबनि जो, हुनजो कहिड़ो तदारक? ठीकु आहे, वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा अवां कॉल कई। ऐं सर छा सवाल फॉर्म जेको आवाज़ न जेकॾहिं हू फंड वठणु चाहिनि कि हू ग़रीब आहे, ज़कात वठणु थो चाहे, त उनजो तरीक़ेकार छा हूंदो? जेकॾहिं हू कार्ड यकीन जॾहिं मिलंदो त हिकिड़ो फॉर्म हूंदो, हिकिड़ो प्रोसेस हूंदो, उहो तरीक़ेकार उहो बिल्कुलु इहो आहे त डिस्ट्रिक्ट, हर डिस्ट्रिक्ट जे अंदरि असांजा इहे एडमिनिस्ट्रेटर आहिनि जेके ज़कात खे डिस्ट्रीब्यूट कनि था पिया। असांजी ज़कात कमेटी ठहियलु आहे डिस्ट्रिक्ट जे अंदरि सां, हुन में हिकिड़ो 17 ग्रेड जो ऑफिसर आहे जंहिंखे डिस्ट्रिक्ट DZO चवनि था, डिस्ट्रिक्ट ज़कात ऑफिसर। उनखां अलावा चेयरमैन आहे डिस्ट्रिक्ट ज़कात काउंसिल जो। इहो हिकिड़ो पंहिंजा हर इदारा DC ऑफिस में उन्हनि जा दफ़्तर आहिनि, उते प्रॉपर तरीक़े सां इहे सभु शयूं थियनि थियूं पियूं तमामु डिस्ट्रिक्ट्स में, छो त डिस्ट्रिक्ट लेवल ते बि आहिनि, तालुका लेवल ते बि आहिनि, हेठिन लेवल ते बि आहिनि। जिते जिते जंहिंजी पहुच हुजे, जेकॾहिं हू DC ऑफिस वञनि था त उते असांजे डिस्ट्रिक्ट जे ज़कात ऑफिसर जो जेको आहे दफ़्तर आहे, उते वञी करे पंहिंजे प्रॉपर जेको ॿुधाइनि फॉर्म वठनि। उनखां बाद में पोइ उहा कमेटी फ़ैसिलो कंदी, कमेटी ॾिसंदी त वाक़ई मुस्तहिक़ आहे या न आहे। छो त सुभाणे ईअं जीअं तव्हां अक्सर शिकायतूं अचनि थियूं त फेक कंहिंखे ॾियणु घुरिजे, इहो न आहे। छो त मुंहिंजी हाणे कोशिशि इहा हूंदी, मां पंहिंजे हिन भाउ खे ॿुधाइण बि चाहियां थो त इनशा ताला त असां जेन्युइन माण्हुनि ताईं पुॼंदासीं, हक़ीक़ी माना में ज़रूरतमंद माण्हुनि खे ज़कात ॾींदासीं, ऐं विच में जेकॾहिं को उनजो मिसयूज़ थियो आहे उहो बिल्कुलु बर्दाश्त न कबो, उहो बिल्कुलु ख़तमु कयो वेंदो ऐं आम माण्हुनि ताईं इहो ज़कात जो पैसो पहुचाईंदासीं। इहा सिंध गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे, इंशाअल्लाह ताला असां पंहिंजी ज़िमेदारी खे पूरो कंदासीं। ऐं जिन असांजे अदिन खे या भाइरुनि खे शिकायतूं आहिनि, ॾिसो जॾहिं बि को कमु असां स्टार्ट कंदा आहियूं त प्रॉब्लम्स ईंदा आहिनि, बट वक़्त सां गॾु आहिस्ता आहिस्ता जॾहिं हुन में इंतिज़ामिया चेंज थींदी आहे, इंतिज़ामिया सुठा सुठा कमु कंदा आहिनि, त छा हूंदो आहे त वक़्त सां गॾोगॾु शयूं सेट थींदियूं आहिनि। सो थोरी बर्दाश्त ज़रूरी आहे। ऐं माशाअल्लाह मां वटि औकाफ़ बि आहे, ओशर बि आहे, ज़कात बि आहे, ऐं इहे सभई ज़िमेदारियूं एतिरियूं मुश्किल आहिनि जो यकीन कयो, जो अलाह ताला खे राज़ी करिणो आहे, उनजे लाइ दिलि जो कनेक्शन आहे, वरी पंहिंजी ज़िमेदारी खे निभाइण, एॾा सेंसिटिव इशूज़ आहिनि, इन्हनि खे डील करणु यकीनन हिन मुआशरे में, हिन मुल्क में इलाही घणो मुश्किल आहे। सो वापसि असां उन सवाल ते ईंदासीं, पोइ इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं त केतिरो डिफ़िकल्ट साबित थिए थो। ऐं मां चवां त एतमाद अवाम जो बहाल छो नथो थिए, छा रीज़न्स आहिनि? ॾिसो, रीज़न इहो आहे, माज़ी में बदकिस्मती सां जेका बि प्रैक्टिस रही आहे उन में यकीनन इन शइ जो फुक़दान रहियो आहे, जंहिंजे करे हिकिड़ो एतमाद वारो जेको आहे लेवल उहा उन लेवल ताईं न पहुती आहे। असां बुनियादी तौर ते असांजी कोशिशि हाणे इहा ई हूंदी त ओपन हूंदो, ऐं जॾहिं तव्हां यकीन कयो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे हवाले सां जेको इनकम कार्ड हुयो, उनजो एतमाद बहाल हुयो, सही नमूने सां डिस्पर्समेंट थी, पैसा माण्हुनि ताईं पहुता। पहिरियों दफ़ो कार्ड जे ज़रिए, ॾिसो नी, तव्हां खां या मूंखां हुननि न वरिता पैसा, डायरेक्ट हुननि जे अकाउंट में पैसो अचे पियो, ऐं हू पाण वञी कैश कराइनि पिया, पाण ख़र्च पिया कनि। अहिड़े नमूने सां हिन दफ़े बि असांजी कोशिशि इहा त माण्हुनि जी पंहिंजी इन्वॉल्वमेंट रहे, उन्हनि जो पाण स्टेक रहे, उन्हनि खे जेसि ताईं तव्हां पाण मुआशरे में न खणी ईंदो सोसाइटी में, त हुननि जो एतमाद बहाल कीअं थींदो? असां चाहींदासीं त हर जाइ ते वञूं, सॉरी, ऐं जेके असां हे जेको तव्हां चयो अवेयरनेस जे लाइ, उन में असां वर्कशॉप कराईंदासीं, माण्हुनि सां मिलंदासीं, माण्हुनि ताईं पाण पहुचंदासीं। मुंहिंजी पंहिंजी पूरी कोशिशि हूंदी ज़ाती तौर ते एज़ अ मिनिस्टर, उते वञी करे मां उन्हनि माण्हुनि ताईं मां पाण पहुचंदुसि, ऐं बिल्कुलु कोशिशि हूंदी त मां पाण उन्हनि खे हथनि सां ॾियां, ऐं मूंखे इहा ख़बर पए त वाक़ई ही मुस्तहिक़ आहे या ही सिफ़ारिशी आहे। सिफ़ारिशी कल्चर खे घटाइबो, ऐं बिल्कुलु त जीअं
जीअं ॾियण वारे खे एतमाद थिए वठण वारे खे बि एतमाद थिए सही, यानी कि ॿिन्ही जो एतमाद बहाल रखणो ग्रेट, यानी कि हक़दार ताईं हक़ पहुचे, इहा ई असांजी कोशिशि आहे ऐं स्ट्रगल आहे। सो असांजूं नेक तमन्नाऊं दुआऊं अवां सां गॾु आहिनि। अलाह करे तव्हां कामयाबु थियो, छो जो हिन महिल ताईं जेको बि अवां कमु कयो आहे मूंखे नथो लॻे त अवाम खे किथे का शिकायत हूंदी। हाणे माज़ी में जेका मैनेजमेंट हुई, लाज़मी ॻाल्हि आहे त मैनेजमेंट जो वॾो हिकिड़ो किरदारु आहे, त उते थी सघे थो किथे को प्रॉब्लम थियो हुजे। बहरहाल अवां जे दौरे हुकूमत में अवांखे 2 साल माशाल्लाह थिया आहिनि कमु कंदे, ऐं जेका जेका ज़िम्मेदारी अवांखे मिली आहे उन मां मूंखे लॻे थो त अवाम सेटिस्फाई आहे। छो जो यकीनन असां बि हिन दुनिया में उथूं वेहूं था, हिन माहौल खे ॾिसूं था पंहिंजे इर्द गिर्द, त जेको रिएक्शन आहे माण्हुनि जो या जेको फीडबैक आहे उहो यकीन कयो पॉज़िटिव आहे। सो माशाल्लाह तमामु बहितरीनु। ऐं हिन महिल ताईं असां पंहिंजे फोर्सिस जी ॻाल्हि कई, सिक्योरिटी जी ॻाल्हि कई, यकीनन मुहर्रम हराम जो जेको महीनो आहे उहो बि असांजे लाइ इलाही घणो हसास आहे। वरी हाणे इहा बि असांखे ख़बर आहे त पाकिस्तान ऐं भारत जे विच में जेका हिकिड़ी कशीदगी हले पई, सो इन सां छा को नेगेटिव असरु थी सघे थो या छा सिचुएशन आहे? अवां छा था भायो त हक़ीक़त छा आहे, छा थी सघे थो? न मां सम्झां थो त बॉर्डर ते अहिड़ी सूरत हालत न आहे, लेकिन हिकिड़ो माहौल पैदा थी वियो आहे। हा, पर यकीन कयो त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 2 एटॉमिक जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे विच में इहो झगड़ो हाणे अफोर्ड नथो थी सघे पियो। का बि अहिड़े क़िस्म जी जंग जा हालात त न आहिनि ऐं थींदा बि न। पाकिस्तान जो दिफ़ा हिन वक़्तु इंतिहाई मज़बूत आहे, इलाही मज़बूत आहे, इंतिहा दर्जे जो मज़बूत आहे। पहिरियों असांजो एयरफोर्स काफ़ी हद ताईं कमज़ोर हो, हाणे असांजो एयरफोर्स मज़बूत थी वियो आहे, स्ट्रांग हिन वक़्तु। ऐं ॿियो हुन खां अलावा असां एटॉमिक कंट्री आहियूं। हाणे इंडिया जॾहिं का अहिड़ी ॻाल्हि सोचींदो त हुनखे 100 टाइम्स पहिरियों सोचणु घुरिबो त हाणे पाकिस्तान जी उहा पोज़ीशन न आहे। सो मां नथो सम्झां त ख़ुदा न ख़ासा अहिड़ी, हा बाक़ी पाणी जे मामले ते शिकत हाणे वधंदी, इहो हिकिड़ो इशू आहे। ऐं दुनिया में माना इहा शइ अचे थी पई, पाणी जी खोट थींदी थी वञे, आबादी वधंदी थी वञे पई, ऐं इन ते किथे न किथे जंग जा चांसिस उभिरजी सघनि था, न सिर्फ़ु असांजे ख़िते में बल्कि पूरी दुनिया में पाणी जो मसइलो वधी वियो आहे। सो पाणीअ जे इशूज़ ते असां कंसर्न आहियूं ऐं इंडिया खे हमेशह इहो असां वार्निंग ॾिनी आहे त जेकॾहिं हू सिंध जो पाकिस्तान जो पाणी बंदि कंदो त यकीनन पोइ इहो मामिलो तमामु ख़राबु थींदो। ऐं बाक़ी असां पंहिंजी सिक्योरिटीअ खां आगाह आहियूं, असां पंहिंजे ज़िम्मेदारियुनि खां वाक़िफ़ आहियूं, असांजे अफ़वाज पाकिस्तान असांजी गवर्नमेंट इन मामले खां चङी तरह वाक़िफ़ आहे। असां पंहिंजी पूरी तयारियूं आहिनि, जेकॾहिं इंडिया खे ख़ुदा न ख़ासा इहो शौक़ु बि आहे त पाणी बंदि करे असां सुकून सां वेहंदासीं त इहो शायदि न थींदो। मुंहुं टोड़ उनखे जवाबु ज़रूरु ॾिबो, पर मां सम्झां थो त हिन में पॉलिटिकल जेको आहे सो उनखे वधायो बि वियो आहे फैक्टर खे। त जीअं मोदी जी कोशिशि इहा रही आहे त उते हिन में कश्मीर में जेका ज़ुल्म थिए पियो, दरअंदाज़ी थिए थी, माण्हुनि ते तशदुद थियो आहे, क़त्लेआम थियो आहे, माण्हुनि खे बेगुनाह मारे वियो आहे, ऐं उनजे करे मोदी ते हिकिड़ो वॾो प्रेशर पियो आहे इंटरनेशनल। उन प्रेशर खे डाइवर्ज करण जे लाइ, उहा सोच खे बदिलाइण जे लाइ इहे हथरादू बि इशूज़ खड़ा कया वेंदा आहिनि त जीअं माण्हू उन तरफ़ तवजह ॾियनि, हू असुल इशू जे तरफ़ तवजह न ॾियनि। अहिड़ी तरह नवाज़ शरीफ़ साहिब जे मथां पनामा लीक्स जो प्रेशर आहे, हे बि चाहींदो हूंदो त अहिड़ा मामला तवजह हटाए होॾे तवजह ॾियो जीअं माण्हू जंग जे माहौल में हुजनि ऐं पनामा लीक्स खां मूंखे आज़ादु। पर असां सम्झूं था पॉलिटिकल वर्कर आहियूं त इन में जेसि ताईं हक़ीक़त जो तालुक़ु आहे उहो पंहिंजी जाइ ते, पर इनखे वधायो ज़रूरु वियो आहे मीडिया जे ज़रिए त जीअं असुली शयुनि खां पंहिंजी असुली नाकामियुनि खे छुपाइण जे लाइ तवजह ॿिन्ही गवर्नमेंट जो, हुते मोदीअ ते प्रेशर आहे, हिते मियां नवाज़ शरीफ़ ते प्रेशर आहे। ऐं इहो असांजी ॻाल्हि वक़्तु साबित कई आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु काफ़ी अरसे खां वठी चए थो त मोदी ऐं नवाज़ शरीफ़ जी पाण में हिकिड़ी जेका गठजोड़ आहे, अंडरस्टैंडिंग आहे, उहा मुल्की मफ़ादात खां हटी करे ज़ाती मफ़ादात ते आहे। हिते प्रेशर अचे थो त हू सरहदुनि ते प्रेशर वधाए थो, हिते नवाज़ शरीफ़ प्रेशर में अचे थो, या हुते जेकॾहिं मोदी साहिबु जेके कश्मीर जे मामले में पंहिंजो एक्सपोज़ थो थिए त हिते नवाज़ शरीफ़ साहिबु हुनखे बेल आउट थो करे। त इहो हिकिड़ो पॉलिटिकल बि आहे जेको असांखे सम्झणु घुरिजे। पॉलिटिकल वधीक आहे ऐं एक्चुअल जेको आहे सो ठीकु आहे, एक्चुअल बि पॉसिबिलिटी आहे, लेकिन इन हद ताईं न जंहिं हद ताईं मीडिया या हिन गवर्नमेंट जेको आहे सो इन ॻाल्हि खे खयो आहे मथे त शायदि असां कंहिं वॾी जंग जे तरफ़ वञूं था, असां कंहिं जंग जे तरफ़ नथा वञूं,
छो त इंडिया खे यकीन कयो या पक आहे, बल्कि हाणे ताज़ो तव्हांखे मूं ॿुधायां त हुननि जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुननि जो स्टेटमेंट ॾिनी आहे, प्राइम मिनिस्टर खे चयो अथईं त असां पाकिस्तान सां विहण जी पोज़ीशन में न आहियूं। सही, बल्कि जेके टई फोर्सिस आहिनि, आर्मी, नेवी, इवन एयर फोर्सिस, इंडिया जे हुन सभिनी चई छॾियो आहे असां इन पोज़ीशन में न आहियूं त पाकिस्तान जी जेका हिन महिल पोज़ीशन आहे आर्मी जी, ख़ासि तौर ते फोर्सिस जी, उनखे असां टक्कर ॾेई सघूं। सो लाज़मी दिफ़ाई हिसाब सां इहा सच आहे त पाकिस्तान इंतहाई मज़बूत पोज़ीशन में हिन वक़्तु, इंडिया कुझु बि करे माना उहो हिमत बि न करे सघंदो पाकिस्तान जो, लेकिन पॉलिटिकल हिनखे इशू खे खयो वियो आहे त जीअं हिननि जा पंहिंजा जेके हिननि जी पंहिंजियूं जेके ग़लतियूं आहिनि या जेके हिननि जी पंहिंजियूं जेके कमज़ोरियूं आहिनि उन्हनि खे लिकाइण जे लाइ, उनखे छुपाइण जे लाइ, छो त हिननि 3 सालनि में वफ़ाक़ी गवर्नमेंट कुझु डिलीवर न करे सघी आहे। वफ़ाक़ी गवर्नमेंट हिकिड़े वॾे प्रेशर में आहे ऐं उन्हनि जे मथां पहिरियों दफ़ो आहे हिकिड़ी करप्शन जो एॾो वॾो एलिगेशन लॻो आहे जो 6-7 महीननि खां वठी हू अपोज़िशन सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, TOR ठाहिण लाइ तयारु न आहिनि, पनामा लीक्स से मुज़ाकरात करण लाइ तयारु न आहिनि। इन प्रेशर खां बचण जे लाइ हुननि हथरादो हिकिड़ो माहौल ठाहे छॾियो। सही, बल्कि हक़ीक़त आहे जेकॾहिं पाणी जे मुआदे जी मां ॻाल्हि कई न ते फाइट ते सिंतास जेको मुआदो थियो हुयो त इंटरनेशनल जेका लेवल ते जेका असांजी जेके डिफरेंट कंट्रीज़ आहिनि जेके सपोर्ट बि कनि थियूं ऐं इंतिहा पसंदी खे उहो नथियूं पसंदि कनि, त उन लिहाज़ सां पाणी बंदि नथो थी सघे छो जो हिकिड़ो मुआदो थियलु आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं पाकिस्तान जो पाणी बंदि थींदो त चाइना पाकिस्तान सां हिन महिल माशाल्लाह इलाही घणी क्लोज़ आहे। सो चाइना जेकॾहिं इंडिया जो पाणी बंदि कंदे 36% पाणी इंडिया खे न मिलंदो ऐं इहो इंडिया जे लाइ हिकिड़ो वॾो नुक़सानु साबित थी सघे थो। बहरहाल असां कोशिशि कंदासीं त वधीक हिन मौज़ू ते ॻाल्हायूं, अवां ताईं अवेयरनेस पहुचायूं, परेशानी जी का बि ॻाल्हि कोन आहे। वधंदासीं हिकिड़े ब्रेक डाउन, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़े ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं अॼु हिकिड़ो अहम ईअं चइजे टॉपिक आहे। हिन ब्रेक में जंहिं टॉपिक ते असां गुफ़्तगू करण वारा आहियूं उहो आवाम जे लाइ, इवन जेके आम माण्हू आहिनि असांखे हिन महिल ॾिसनि पिया, भले मे बि हुनजो सियासत सां कनेक्शन न हुजे या सियासत सां को इंट्रस्ट न हुजे, उनजे बावजूदि जेका ॻाल्हि असां हाणे करण वारा आहियूं उहा अवां सभिनी जे लाइ इलाही घणी ज़रूरी आहे। छो जो हाणे विच में जेके अवां न्यूज़ ते डिफरेंट शयूं ॾिठियूं त जंग थींदी जंग थींदी जंग थींदी, इन जे करे छा थियो त माण्हुनि जे ज़हननि में बिला वजह हिकिड़ो ख़ौफ़, हिकिड़ो फियर वेहिजी वियो त हाणे जंग थींदी। बहरहाल हक़ीक़त छा आहे इहो मूंखे लॻे थो त जेकॾहिं पॉलिटिकल को लीडर आहे या हिकिड़ो सियासत में माण्हू रहे थो त अंदरूनी ॻाल्हियूं उन्हनि खे ई वधीक ख़बर हूंदियूं। ऐं ब्रेक खां पहिरियों असांजी सिंतास मुआदे ते ॻाल्हि पई थिए जेको आवाम बि इहो सोचे पियो त थी सघे थो त पाकिस्तान जो जेकॾहिं पाणी बंदि थी वियो त वरी बि जंग जो ख़दशो मौजूदु आहे। सो इन हवाले सां अवां जो छा ओपिनियन आहे त जेकॾहिं पाकिस्तान हुजे या पूरी दुनिया हुजे, पाणी जी अहमियत त हर जाइ ते आहे, हर जाइ ते ठीकु आहे। पाणीअ ते जंगियूं थी बि सघनि थियूं आहिनि, पर हिन सिचुएशन में सिंतास मुआदे जेका तव्हां ज़िक्र कयो पिया उहो हिकिड़ो इंटरनेशनल क़ुवतुनि जे दरमियान मुआदो थियल आहे। ॾिसो पाकिस्तान जी नुमाइंदगी उन वक़्तु प्रेसिडेंट अयूब ख़ान पियो करे, इंडिया जी नुमाइंदगी पंहिंजो उतां जो वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू साहब जी 1960 में इहो मुआदो थियो, कराची में थियो, सेप्टेंबर जे समथिंग में, त जंहिंमें असांखे 3 दरिया असांजे हवाले कया विया, 3 हुननि जे हवाले कया विया जवाहरलाल नेहरू जे वक़्त में। हाणे उहे 3 दरिया जेके असांखे ॾिना विया उन में बि हालांकि हिननि घणियूं बेज़ाब्तिगियूं कयूं आहिनि त उते डैम ठाहिणा न हुया असांजी मर्ज़ीअ खां सवाइ। उन्हनि उते कोशिशि कई त उन्हनि जे मथां डैम ठाहे करे पाणी खे रोकियो वञे, पर इहो मुमकिन न आहे इंडिया जे लाइ, छो त हिकु त इंटरनेशनल मुआदा आहिनि ऐं वर्ल्ड बैंक इन्हनि जे विच में आहे, ऐं उनखां अलावा जेकॾहिं पाणी रोकियो वियो त इंडिया में बि ॿोॾि अची सघे थी। इहो पाणी आख़िर इंडिया किथां अफोर्ड कंदो, माना फिज़िकली उन्हनि जे लाइ बि नामुमकिन आहे। उन्हनि वटि एतिरा डैम न आहिनि जो एॾे वॾे पाणी खे रोके सघनि। ऐं तव्हां माज़ीअ में ॾिठो हूंदो त इंडिया इहो हमेशह साज़िशूं कंदियूं रहनि त जॾहिं पाणीअ जी हुननि वटि घणो पाणी थींदो आहे तॾहिं हू मोकिले छॾींदा आहिनि, घटि हूंदो आहे त वरी रोकींदा आहिनि। पाणी हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको तव्हां दुनिया जे कंहिं बि मुआदे खां, इन ते जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा जंग थी त इंडिया खे पूरी दुनिया में इन जे लानताइण जेको आहे सो बर्दाश्त करणी पवंदी, क़ाबिल न रहंदो, पूरी दुनिया उनजे ख़िलाफ़ु थींदी त भई तव्हां हिकिड़ो मुआदो थियल आहे, उन मुआदे जी ज़िमेदारी आलमी क़ुवतूं आहिनि। बाक़ी हाणे हिक ॿिए खे थ्रेट करणु, तड़ियूं ॾियणु, इहे सभु ॻाल्हियूं हिकिड़ियूं थींदियूं आहिनि, पॉलिटिकल इहे डायलॉग थींदा आहिनि। हाणे जीअं मोदी साहिबु हुननि भुटे साहिब जी कॉपी पियो करे त 1000 साल ताईं, भई तूं 1000 साल ताईं तूं छा विड़ी सघंदे, तुंहिंजी न फ़ौज में एतिरी ताक़त आहे
न तुंहिंजे अवाम में एतिरी ताक़त तूं कश्मीर खां मुंहुं नथो ॾेई सघे पियो हाणे तव्हां यकीन कयो त कश्मीर जे अंदरि हिन वक़्तु 6 लख फ़ौज आहे उन्हनि जी 6 लख फ़ौज कश्मीर जे खिते में त तव्हां उते उन्हनि खे कंट्रोल न करे सघिया उन्हनि जी पॉलिटिकल जेका विश आहे जेका अक़वाम मुतहिदा जे हुन सां हल करणी आहे करारदाद उते मंज़ूरु थियल आहे त हुननि खे हक़ ख़ुदि अख़्तियारी ॾिनी वञे हुननि खां पुछा कई वञे त तव्हां कंहिंसां रहणु चाहियो था इहा इंडिया पाकिस्तान जो तय थियल करारदाद आहे हाणे उन ते अमल न पई कराए इंडिया त हीअ कश्मीर खां न निकिरी सघिया आहिनि त बाक़ी हीअ किथे विड़ी सघंदा वेहण वारो ख़्वाब त हीअ ख़तमु कनि बल्कि मां तव्हांखे यकीन सां चवंदुमि मोदी जेॾी जारियत ऐं दुनिया में इहे सभु कुझु हिन कयो अॻु में बि मोदीअ जे मथां इहो इल्ज़ाम हुयो त हुन पंहिंजे जॾहिं सूबे में हुयो त केतिरो क़त्लेआम कराए माण्हू बेगुनाह माराए त मोदीअ जो कोई इमेज सुठो कोन्हे अमेरिका में बि हुनजे मथां दहशतगर्दी जे हवाले सां पाबंदी हुई त तूं अमेरिका में नथो अची सघे इन एक्टिविटीज़ जे करे हुनजो गिराफ़ वञे थो किरंदो हुते इलेक्शन थी थिए बिहार में इलेक्शन हारिजी वियो आहे पंहिंजे घरनि मां हाणे हुन लाइ त सर्वाइव जो पंहिंजो ज़िंदगी जो मसइलो थी वियो आहे त मुंहिंजी पार्टी पाण हाणे हुन ते क्रिटिसिज़म ओपन थी वई आहे त बाबा तुंहिंजी पॉलिसी तब्दील कर त अहिड़े क़िस्म जे इहे सभु पॉलिटिकल डायलॉग आहिनि इहे सिर्फ़ु बयानबाज़ी आहे पंहिंजनि माण्हुनि खे असली मसाइल खां तवजो हटाइण जे लाइ इहे शयूं आंदी वञनि बाक़ी इंडिया खे एतिरी ज़रूरत न आहे जो पाकिस्तान जो पाणी बंदि करे सघे बल्कि अवाम खे बि ईअं करणु खपे त छो जो अवाम वटि बि इन्हनि शयुनि जी अवेयरनेस हुजण लाइ ज़रूरी आहे हाणे मुंहिंजो सियासत सां को कनेक्शन न आहे बट उन जे बावजूदि मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं असांखे किथे ॻाल्हाइणो आहे त असां वटि नॉलेज हुजणु ज़रूरी आहे ॿी ॻाल्हि आहे त बिला वजह जो फियर पालण बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे सो इंडिया में जेका सिचुएशन आहे त इंडिया जूं जेके पंहिंजूं ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ जेके उते कमु कनि पियूं मुख़ालिफ़ पार्टीज़ जिन खे असां चऊं त हिन महिल उनजो सॼो तनक़ीद जो निशानो मिस्टर मोदी आहे ऐं इन करे अक्सर मां स्टेटस बि ॾींदा मिस्टर मोदी कूल डाउन हीअ मज़ाक़ कोन आहे ॿ ताक़तूं आहिनि सो हिते गरम जोशी चवंदा आहिनि जो गरजते हैं वो बरसते नहीं सो उहा ई ॻाल्हि आहे त सिर्फ़ु इहा गरज आहे बाक़ी वसंदो मींहुं या न वसंदो उहो यकीनन हिकिड़ो अलॻि इशू आहे असल में ॾिसो न असां जेकॾहिं लीडरशिप जी इहा क्वालिटी हुजणु घुरिजे त असां इंडिया और पाकिस्तान जे ग़रीब माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि उनखे एड्रेस करणु घुरिजे जंगुनि सां मसइला हल कोन थींदा आहिनि भला पाकिस्तान 65 में बि हुन सां वार थी 70 में बि थी त छा हुननि खे छा मिलियो असांखे जंग जो को मसइले जो हल न आहे पर असांजो असली जंग इहा हुजणु घुरिजे त मुआशिरे मां गुरबत खे ख़तमु कयो वञे मुआशिरे मां माना माण्हुनि खे माना ख़ुशहाल कयो वञे न असांखे त पंहिंजी क़ौमुनि जे लाइ इहो सोचणु घुरिजे पर बदकिस्मतीअ सां इंडिया में हिन वक़्तु लीडरशिप जो फुक़दान आहे हू सिर्फ़ु जंग जारियत इश्तियाल हालात ख़राब हुजनि तक़रीबकारी जी सोच आहे छो त हुननि जो प्राइम मिनिस्टर तक़रीबकारी जी सोच जो माहिर आहे त उहो उन्हनि शयुनि ते त हुनजो तवजो घणो आहे असांखे पॉज़िटिवली ॿिन्ही मुल्कनि जे माण्हुनि जे लाइ सोचणु घुरिजे ऐं ख़बर आहे इंडिया खे त जंग सां नतीजो कुझु बि न थींदो ऐं हिन वक़्तु जंग जी पोज़ीशन में कोई मुल्क न आहे असां ख़बर आहे त असांजी डिफेंस साइड हिन वक़्तु इंतिहाई मज़बूत आहे असांखे को हाणे जंग सां ख़तरो न आहे इंडिया सां विड़ी सघूं था पर असां बि चाहियूं था त बाबा जंग छो थिए असां चाहियूं था ॿिन्ही मुल्कनि जे माण्हुनि जी मुआशी तरक़ी थिए ख़ुशहाली थिए एजुकेशन वधे हिक ॿिए जा तालुकात बहितर थियनि इंडस्ट्रियूं क़ाइमु थियनि असांजो एग्रीकल्चर सेक्टर बहितर थिए असांजा जेके आहिनि रोज़गार जा वसाइल वधनि फ़िलहाल इन करे जो जॾहिं असां अवेयरनेस जी ॻाल्हि कई त इहा शइ बि हिते डिस्कस करणु थोरी ज़रूरी थी वई छो जो यकीन अवाम जे ज़हन में हिकिड़ी अजीब ऐं ग़रीब ॻाल्हियूं हलनि पियूं बहरहाल अवां जेके ज़िम्मेदारियूं हिन महिल निभायो पिया उन में औकाफ़ खाते वारी ज़िम्मेदारी अञा उन ते असां थोरो घटि ॻाल्हायो आहे सो मां चाहींदसि उन हवाले सां बि ॻाल्हायूं छो जो अवां असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि असांजो को बि प्रोग्राम मिस न कनि थी सघे थो त माज़ी वारा प्रोग्राम्स बि जॾहिं अवां सां थिया हुजनि त उन ॾिठा हुजनि त कुझु प्रोजेक्ट्स हुया जिन ते अवां जो कमु हले पियो सो हाणे छाजे करे जो आख़िरी लम्हा आहिनि आख़िरी पल आहिनि त मां चाहींदसि ज़रूरु डिस्कस कयो वञे त उहे जेके प्रोजेक्ट्स हलनि पिया उहे कंप्लीट थिया किथे पहुता जेके डिफरेंट मज़ाक़नि ते कमु हले पियो हिन में मां थोरी वज़ाहत कयां त हिन वक़्तु औकाफ़ मूं वटि न आहे अच्छा हिन में मां तव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु ज़कात उशर रिलीजियस अफेयर्स मूं वटि आहे औकाफ़ मूं वटि माज़ी में हुयो पर औकाफ़ में असां जेका कमु करायासीं उहे अॼु बि मूंखे मां हुनजे मथां कंसर्न ज़रूरु आहियां उहे पूरा थियनि था प्रोजेक्ट्स इनशा ताला औकाफ़ जो जेको हिन मिनिस्टर हुन सां असांजी कोऑर्डिनेशन आहे मुंहिंजी पंहिंजो नओं जेको मिनिस्टर आहे जिलानी साहिबु असां कल्ह बि असां मीटिंग में गॾु वियासीं इनशा हाणे गॾु विज़िट कयूं था इन्हनि जे छो त हुनखे ख़बर आहे त मां हिन में 2 सालनि में तमामु वॾो कमु कयो आहे त असांजो हिकिड़ी सोच आहे त असां चाहियूं था छो त असांजो त
त ओवरऑल मतिलबु नज़र इहो ई आहे त इन्हनि शयुनि खे तरक़ी थिए। हाणे जेके प्रोजेक्ट तक़रीबन मूं तव्हांखे पोयां अर्ज़ु कया उहे हाणे नियर अबाउट कंप्लीटेशन ते थी विया आहिनि, जंहिंमें लाल शाहबाज़ कलंदर ते असांजो वॾो प्रोजेक्ट हुयो तमामु, उहो पूरो थियण वारो आहे। ऐं उनखां अलावा सखर में जेके आहिनि 2 दरगाहनि ते कमु असांजो हले पियो, उहो पूरो थी वियो आहे। ॿियो अब्दुल्ला शाह असाबी ते कमु पूरो थी वियो आहे। अब्दुल्ला शाह गाज़ी वारो प्रोजेक्ट ऑलमोस्ट पूरो थियण वारो आहे। ऐं उनखां अलावा हैदराबाद में सखी अब्दुल वहाब शाह जो प्रोजेक्ट हो, उन ते कमु हले पियो, उहो काफ़ी पूरो थियण वारो आहे। लाड़काने में जेको आहे ॾिनासीं उहो पूरो थियण वारो आहे। ऐं ख़ैरपुर में दराज़ा शरीफ़ सचल सरमस्त वारो उते कमु हले पियो, उहो बि शायदि हाणे मां विज़िट न कई आहे, पर जिते जिते असां प्रोजेक्ट ॾिनासीं उहे पंहिंजे हाणे 1/3 उन्हनि जो हिसो त कंप्लीट थियो, आख़िरी मराइल में आहिनि। उहो हाणे असां इनशाला नए मिनिस्टर मूंखे चयो त असां गॾिजी हलूं, छो त उन में तव्हांजो घणो कमु थियल आहे। मूं चयो बिल्कुलु मुंहिंजो सहारो त तव्हां सां हूंदो, असां गॾिजी कमु कंदासीं। माशाल्लाह हिते ईअं चइजे त कुझु ज़िमेदारियूं तब्दील थियण जे बावजूदि अञा जेके पुराणियूं ज़िमेदारियूं आहिनि उनखे छॾियो न आहे, उनते बि न कमु आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजी ज़ात लाइ न आहिनि, मां पंहिंजे सूबे जे लाइ कमु थो कयां, ऐं इहे सभु प्रोजेक्ट्स अहिड़ा आहिनि जेके आम माण्हुनि जे लाइ आहिनि। उन में मुंहिंजी त कोशिशि हमेशह इहा रही आहे जिथे बि हुजे, जहिड़े हाल में हुजे, माण्हुनि जी ख़िदमत कजे। ऐं असुलु मतिलबु नज़र बि मक़सदु बि इहो ई आहे त तव्हां पंहिंजो ख़िदमतूं माण्हुनि खे ॾियो। त अक्सर ईअं थींदो आहे त जेकॾहिं सीट चेंज त उहे जेका प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि जिन ते कमु, मिसाल तौर ते अवां जिन प्रोजेक्ट्स ते कमु हले पियो अवां जो, हाणे अवां जी फील्ड थोरी चेंज थी वई, हाणे जेकॾहिं उते ॿियो माण्हू ईंदो त उहो वरी पंहिंजे हिसाब सां कमु कंदो। पुराणा जेके प्रोजेक्ट्स हुया भले उन ते मिलियंस या बिलियंस ख़र्चो आया आहिनि या कुझु बि हुजे, उनखे उते ई स्टॉप, बल्कि ईअं चए त पाइप लाइन में हलिया वेंदा आहिनि। वरी जेकॾहिं ॿीहर उन पुराणे माण्हूअ खे जेकॾहिं ज़िमेदारी मिली त ठीकु आहे, जेकॾहिं न मिली त उहे वीचारा उते ई शयूं तबाह थी वेंदियूं आहिनि, वरी कुझु नयूं शयूं स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। पर हिते ईअं न थींदो, हिन दफ़े सां इहो न थियो, छो त असां हिकिड़ी मुकमल अंडरस्टैंडिंग आहे, छो त असां चाहियूं था त इहे प्रोजेक्ट पंहिंजे आख़िरी हुन ताईं पहुचनि, इनशाला पुॼंदा। हाणे मां तव्हांखे इहा बि बिल्कुलु तव्हां मां जॾहिं तव्हांखे 3 महीननि जी ॻाल्हि कई, इन अॻिलनि कमिंग 3 महीननि जे अंदरि अंदरि इहे प्रोजेक्ट मुकमल थी वेंदा। छो त असां उन फंडिंग ॾेई चुका आहियूं, उनजी बजट पहुची चुकी आहे, पैसे जो प्रॉब्लम न आहे, जो किथे प्रोजेक्ट न रुकिजी वेंदा आहिनि, जो प्रॉपर तारीख़ टाइम ते उन्हनि खे पैसो न मिलंदो आहे, कॉन्ट्रेक्टर खे पैसो न मिले, फंड रिलीज़ न थींदा आहिनि। असां हिननि जा फंड रिलीज़ कराए चुका आहियूं, कॉन्ट्रेक्ट एलोकेट कराए चुका आहियूं, ऐं उनखां अलावा कमु शुरू थी चुका आहिनि। जॾहिं कमु पंहिंजी मंतकी एंड अंजाम ताईं पहुचंदा, कंप्लीट थींदा, त इहा सिंध जी प्रॉपर्टी थींदी, सिंध जी गवर्नमेंट जी, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी हिकिड़ो आसान इक़दाम लिखियो वेंदो। इंशाल्लाह। सो वॾी महिरबानी, थैंक्स अ लॉट। आई नो अञा इलाही शयूं हुयूं जिन ते डिस्कशन करणु इलाही ज़रूरी, बट इंशाल्लाह वरी कोशिशि कंदासीं मांखे ॿीहर इनवाइट कयूं, ऐं वधीक जेके टॉपिक्स जिन ते यकीनन दिलि में कुझु ख़्वाहिशूं, कुझु सवाल या मज़ीद हुया उन ते असां कचहरी कयूं। बहरहाल वॾी महिरबानी, लख थोरा, असांजे सॾ ते मां जी चयो, अवां हिते कही आहियो, ॾाढी ख़ुशी थी ऐं इलाही कुझु सिखण जे लाइ मिलियो। सो आख़िर में जेके महिरबान अव्हांखे ॾिसनि पिया उनखे छा पैगाम ॾियणु चाहींदो? पैगाम त हाणे मां उन्हनि खे छा थो ॾेई सघां, हर माण्हू पाण बाशऊर आहे, हर माण्हू समझदार आहे, पंहिंजे बहितरीअ खे सम्झनि था पिया। गवर्नमेंट हिकिड़ी रेस्पॉन्सिबिलिटी जे हवाले सां मां इहो चवंदुमि, जिथे गवर्नमेंट रेस्पॉन्सिबल आहे उते तव्हां बि इक्वल ज़िम्मेदार आहियो। हीउ तव्हांजो मुल्क आहे, हीउ तव्हांजो सूबो आहे, हीउ तव्हांजो वतन आहे। पंहिंजे वतन जे लाइ जेतिरो तव्हां घणो कुझु कंदव ओतिरो घटि आहे। जेको जेको पंहिंजे दायरे कार में तव्हांजी ज़िम्मेदारी अचे थी, तव्हां पंहिंजी पूरी कयो। स्टूडेंट आहियो त पंहिंजी तालीम जे तरफ़ तवजो ॾियो, डॉक्टर आहियो त पंहिंजी ड्यूटी ते सर अंजाम ॾियो। जेको जंहिं फील्ड में आहे उहो पंहिंजे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ जेतिरो कंदो ओतिरो घटि आहे। इहो ई पैगाम आहे, हिन खां वधीक हाणे मां पैगाम। थैंक यू, वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा। एंड आमिर भाई, अजय भाई, आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया। आप दोनों को हम ज़रूर आखिर में ज़हमत देंगे कि आप कुछ ना कुछ अच्छा कोई ना कोई सॉन्ग सुनाए हमारे व्यूवर्स को। ऐं व्यूवर्स उम्मीद आहे त अॼु का प्रोग्राम मां सभिनी जे लाइ इलाही घणो फ़ाइदेमंद, इलाही भरपूर साबित थियो हूंदो। जेकॾहिं कंहिं कारण जे करे, कंहिं रीज़न जे करे अव्हां हीउ प्रोग्राम न ॾिसी सघिया आहियो त अव्हां फेसबुक ते वञी सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज खे सर्च कंदो, उते अव्हांखे हीउ प्रोग्राम शाम ताईं इंशाल्लाह अपडेट थी वेंदो। अव्हां हिनखे ॾिसी सघो था ऐं हीउ प्रोग्राम मूंखे लॻे थो त अव्हां सभिनी खे ॾिसणु खपे। ऐं जेकॾहिं कुझु शयूं रहिजी वियूं आहिनि त अव्हां हुनखे ॿीहर ध्यान सां ॿुधो, छो जो इहे उहे शयूं आहिनि जेके असांजे ज़ाती ज़िंदगी हुजे, असांजी सोसाइटी हुजे, असांजो इवन जेकॾहिं पाड़ो बि आहे, हर शइ जे लाइ इलाही घणियूं इम्पोर्टेंट
इंपॉर्टेंट आहिनि, इलाही घणियूं अहम आहिनि, चाहे उहे ॿार हुजे, पोड़ो हुजे या पको हुजे। सो कोशिशि कयो त अव्हां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी किथे का गुफ़्तगू थिए पई, का कचहरी थिए पई, त 5 मिंट ज़रूरु कढी वठंदा कयो ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी वठंदा कयो, छो जो असांखे किथे न किथे इन्हनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हाणे मां इहे सवाल कढिया या डिफरेंट टॉपिक्स ते ॻाल्हायो त इन जो मतिलबु आहे त किथे न किथे इहे शयूं ॿुधियूं हूंदियूं, किथे न किथे इहे शयूं पढ़ियूं हूंदियूं, पर ज़रूरी इहा ॻाल्हि आहे त अव्हां पंहिंजे ज़हन में कंहिं शइ खे कीअं था फिट कयो, इहा हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं टेंशन फ्री रहणु चाहियो था त कोशिशि कंदा कयो त सियासत में बि थोरो वञो, तालीम खे बि थोरी तवजह ॾियो, ऐं मुआशरे में छा नयूं शयूं अचनि पियूं, साइंस कहिड़ी तरक़ी करे पई, इन सभिनी शयुनि ते जेकॾहिं अव्हांजी नज़र हूंदी त यकीन कयो अव्हांखे ज़िंदगी गुज़ारणु अञा वधीक ईज़ी थी वेंदी, ऐं जेकॾहिं प्रॉब्लम्स हूंदा, जेके टेंशन्स हूंदा, उहे ऑटोमेटिकली अव्हांजा ख़तमु थी वेंदा। जे हाणे असां हिकिड़े प्रॉब्लम ते ॻाल्हि कई, यकीन एॾो वॾो प्रॉब्लम कोन हुयो जॾहिं असांजे साम्हूं पेश कयो वियो, ऐं वक़्तु इलाही घटि आहे, इन करे वधीक तकरीर कोन कंदसि। इंशाल्लाह सुभाणे हमारी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदसि ऐं कुझु नओं प्रोग्राम हूंदो, यकीनन टॉपिक डिफरेंट हूंदो, सभु कुझु नओं हूंदो। सो आमिर भाई आपके हवाले करती हूँ एंड इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। शाला